किन्नी कावण क्या है किए बंबोली करहा अखिन मथे अखिया पिड़ में पेर गठाए वग किए विसरिया है बदो जी घाणे वे लतीफ़ साईं जी इन शेर सां असां पंहिंजी अॼोके सेशन खे स्टार्ट कंदासीं। अॼोके सेशन जो उनवान तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे उहो आहे त डिजिटल दौर में सिंध ऐं मुस्तक़बिल जूं तक़ाज़ाऊं। जीअं त असां हिन वबा वारे दौर मां गुज़रूं पिया उन वबा वारे दौर मां असांखे जेके मुश्किलातूं जेके ॾुखियाऊं पेश आयूं पए उन हवाले सां असां कुझु नयूं शयूं बि सिखियूं आहिनि ऐं काफ़ी ज़िंदगी जा हिसा जेके ट्रांसफर थी ॿियनि तरफ़नि बि हलिया विया आहिनि त उन्हनि सभिनीनि शयुनि खे असां एड्रेस कयूं पिया त असां हिन दौर में जीअं त तयारु न हुयासीं अची वियासीं अॻिते असां वटि कहिड़ा मसइला ईंदा जंहिंजे लाइ असांखे तयारी करणी पवंदी उन जे लाइ तव्हां सभिनी जे स्पीकर जेको इंताई मानाइतो ऐं शान वारो आहे डॉक्टर मिठल वकासी साहब खे गुज़ारिश कई आहे साईं जेनरसली फ़राख़ दिली सां असांजे ऑफर खे क़बूल कयो आहे ऐं सिंध वासियुनि सां लाइव ॻाल्हाइण लाइव पंहिंजूं शयूं ॻाल्हियूं डिस्कस करण जो साईं असांखे मौक़ो ॾिनो आहे। असां ख़ुशनसीब आहियूं साईं असां सां गॾु आहे। असां साईं खां काफ़ी ॻाल्हियूं सिखंदासीं कुझु शयूं पुछंदासीं ऐं कुझु शयूं सिखंदासीं पहिराईंदासीं त जी मुस्तक़बिल में असां ज़हनी तौर ते फ़िक्री तौर ते संजीदगी सां तयारु थी सघूं त असांखे छा करिणो आहे ऐं साईं जा सिंध जे लाइ कहिड़े क़िस्म जा वीचार में असां कीअं असां अॻिते वधी सघूं था। असां साईं मिठल साहिबु तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था हिन सेशन में सॼी सिंध तव्हांखे ॾिसे पई ऐं मुसलसल इंतज़ार बि करे पई त तव्हां हिन सेशन में ईंदो ॿुधाईंदो। मां मूं वटि अहिड़ा वर्ड कोन्हनि तव्हांजे लाइ तव्हांजी तारीफ़ करण जे लाइ उन जे लाइ मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि मुख़्तसिर तव्हां पंहिंजी तारीफ़ करायो। तव्हां तारीफ़ जा मोहताज त न आहियो पर थोरो पंहिंजी बैकग्राउंड जे हवाले सां तव्हांजे पंहिंजे ॻोठ जे हवाले सां पंहिंजी धरती जे हवाले सां जेके यादूं तव्हां वटि आहिनि जेके ॻाल्हियूं तारीफ़ तौर ते तव्हां ॿुधाए सघो था त पोइ असां सुवालनि जवाबनि ॾे वेंदासीं त असांजी सिंध डिजिटल दौर में कीअं दाख़िल थी आहे या न थी आहे उनजा प्रोज़ एंड कॉन्स कहिड़ा आहिनि ऐं मुस्तक़बिल जे लाइ असां कहिड़े क़िस्म जी शयूं अडॉप्ट करे सघूं था। पहिरियों तव्हांखे गुज़ारिश आहे पंहिंजो तारुफ़ तव्हां पंहिंजनि लफ़्ज़नि में करायो जीअं असांजा ऑडियंस ॿुधी सघनि ऐं कुझु सम्झी सघनि। साईं महिरबानी। ऐं सिंध मिटीअ जी पैदावार मेहर जी मेहंदी मेहर शमसदीन बुलबुल जो ॻोठु उतां जी पैदावार आहियां। मेहर हाई स्कूल मां मूं मैट्रिक कई वो गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में मूं इंटर कई पोइ लियाकत मेडिकल कॉलेज में मूं ग्रेजुएशन कई पोइ 3.5 साल मां मटियारनि में प्रैक्टिस कई उते आबदा परवीन बि मुंहिंजी मरीज़ हुई। पोइ 1973 में आउं अमेरिका आयुसि। मूंखे हींअर 47 साल थींदा आहिनि जून में अमेरिका में रहंदे। ऐं हिकिड़ो मॉडल आहियां सिंध जो हिकिड़ो जीअं चइजे त कटी पतंग। असीं हिकिड़ा कटी पतंग थिया आहियूं हुननि खे डायस्पोरा चओ पर असांजूं पाड़ूं उते ई खुतल आहिनि ऐं असांजी सभिनी जी हिकिड़ी हिकिड़ी कहाणी आहे ऐं उहे कहाणियूं असां हिक ॿिए सां शेयर कयूं ऐं सिंध खे उसरण ॾियूं आबाद कयूं। त इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे त असां हिते हिकिड़ो फ़र्ज़ु आहे उन फ़र्ज़ खे असां निभायूं। अच्छा सिंध खां परे रहंदे तव्हांखे छा महसूसु थियो कहिड़ियूं शयूं सिंध जूं तव्हांखे छिके वियूं जंहिंजे लाइ तव्हां सॼी ज़िंदगी सोचींदा रहियो संजीदगी सां सिंध जे लाइ कुझु करणु खपे अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं सिंध जूं जन तव्हांखे सोचण ते मजबूर कयो संजीदगी सां? साईं ही जेको ॿाहिरि निकिरणु आहे इहो हिकिड़ो दिल्ली जो लॾू आहे जो खाए सो पछताए जो न खाए उहो बि पछताए। त हक़ीक़त में असांजो हिते जेको अचणु आहे उहो सम्झो त हिकिड़े क़िस्म जी हिकिड़ी टेंजेंशनल जर्नी आहे छाकाणि त असांजी कुटुंब उते आहे असांजो नसुल उते आहे असांजी ॿोली असांजी तमदन तहज़ीब समाज सिंध उते आहे। ऐं हींअर त छाकाणि त दुनिया हिकिड़ो गॾियल विलेज थियो आहे उन विलेज में हाणे सभु कंहिंखे पंहिंजी भूंगी ॻोल्हणी पवंदी हुनखे ख़बर पए त हुनजी आइडेंटिटी किथे आहे ऐं कहिड़ी तहज़ीब ऐं तमदन सां हुनजी आइडेंटिटी आहे ऐं उन तहज़ीब ऐं तमदन जो हिन ग्लोबल विलेज में कहिड़ी कुंड आहे कहिड़ी जॻह वालारजे इहा असांजे लाइ हिकिड़ी सोच वीचार जी ॻाल्हि आहे।
यानी तव्हांखे उते वञी करे इहा शइ महसूस थी त दुनिया एतिरी एडवांस वञे पई त जिते असां जूं पाड़ू आहिनि उनखे बि असां छिके एडवांस कयूं, उनखे एडवांस लेवल ते वठी वञूं, या जेतिरी कंट्रीब्यूशन तव्हां करे सघो था उहा कंट्रीब्यूट कयूं। साईं हींअर सॼी दुनिया हिकिड़ी आइडेंटिटी क्राइसिस में आहे ऐं उन आइडेंटिटी क्राइसिस में असांखे न रुगो पंहिंजी क़ौमी आइडेंटिटी या तहज़ीबी तमदन ऐं समाज जी आइडेंटिटी, पर हींअर इंसान जी पंहिंजी ख़ुदि इंसान हुजण जी आइडेंटिटी बि हिकिड़ी क्राइसिस में आहे। त उन एॾे वॾे भूचाल में असां सिंधियुनि जो हिकिड़ो सम्झो त तहज़ीबी वरिसो आहे, तारीख़ी वरिसो आहे, असांजो हिकिड़ो हिसो आहे, उन इंसान जे एवोल्यूशन में तारीख़ में हिसो आहे। ऐं लतीफ़ जे हवाले सां असांजो वॾी हिकिड़ी फ़िक्री कंट्रीब्यूशन आहे जेका अञा इंतज़ार में आहे त उहा सम्झो त रीइंटरप्रेट थी, उन खे नई वोकेबुलरी ॾेई ऐं उन खे नई लैंग्वेज ॾेई ऐं उन खे दुनिया सां माण्हू शेयर करे असांजी वॾी हिकिड़ी सम्झो त ख़ज़ाना आहिनि समाजी लिहाज़ खां। छाकाणि त दुनिया खे हींअर ॾिठो थो वञे त आया दुनिया कहिड़े क़िस्म जी तरक़ी कई आहे, इंसान कहिड़ी तरक़ी कई आहे। इंसान मादी तरक़ी त कई आहे, पर ज़हनी तरक़ी कहिड़ी थी आहे, ऐं उन मां वॾे में वॾो इंसान जो जेको महराज आहे, तरक़ी जो जेको मयार आहे, उहो चंड ते लहणु या मार्स ते लहणु न आहे, उहो त कारपोरेट जो माण्हू पहुची वियो। समाज जी इर्तिका कहिड़ी आहे? त जेकॾहिं तव्हां समाजी तरह तव्हां भेटींदव मग़रिब ऐं मशरिक़ खे, त तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो किताबु आयो क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन हंटिंगटन जो, ऐं उन में हींअर तव्हां ॾिसो त मशरिक़ जा जेके समाज आहिनि उहे पंहिंजो नई इकानमी खे जंहिं नमूने सां हू गवर्न पिया कनि, उहो अवाम ऐं इंसान जे लाइ बहितरी जो मॉडल आहे, बजाए जो मग़रिब में जेको मुनाफ़े जो मॉडल आहे ऐं न्यू लिबरलिज़म आहे, उहो हींअर दॿा में आहे, उहो हींअर क्राइसिस में आहे, उहो हींअर अवाम जी बराबरि कोन पियो करे। ऐं उन में हींअर वॾो इनकलाबी हलचल आहे, जेको कुझु तव्हां अमेरिका में ॾिसो पिया था, इहा हिकिड़ी हींअर इनकलाबी सूरत आहे। इहे रुगो डेमोक्रेटिक प्रोसेस हिते कोन्हे को, हिते हिकिड़ी इनकलाबी हलचल आहे। अच्छा, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई, पर असां वटि मसइलो इहो आहे त असां अञा ताईं उन कारपोरेट या मदी तरक़ी में बि अॻिते न वधी सघियासीं। त हिकिड़ो नओं चैलेंज असांजे साम्हूं अची वियो त रुगो मादी तरक़ी पूरी दुनिया कई, पर तव्हां ॾिसो कोरोना वायरस वारे सूरत हाल में सभु पोइ हिते अटिजी विया ऐं फासी पिया हिते अची करे। त पोइ ख़बर पई त भई तव्हां माण्हुनि जी इम्यूनिटी सिस्टम, तव्हां माण्हुनि जी सिहत, तव्हां माण्हुनि जी तालीम, जागरता, इन्हनि शयुनि ते कमु न कंदो त असली हक़ीक़ी तरक़ी तव्हां वटि न ईंदी, उहा डेवलपमेंट न ईंदी। हाणे जॾहिं इन मरहले ते वरी असां अचूं था त असां त अञा कोशिशि कयूं पिया त हुन कारपोरेट तरक़ी जे हवाले सां पहुचूं, कुझु रॉकेट ठाहियूं, कुझु बम ठाहियूं, कुझु जहाज़ ठाहियूं, पर वरी ही नओं चैलेंज अची वियो आहे। हाणे ही सॼो शिफ्ट कीअं कंदासीं असां समाज खे? अर्ज़ु आहे त हर शइ जो हिकिड़ो तवाज़ुन हूंदो आहे, हर शइ जो हिकिड़ी जोड़जक हूंदी आहे, हिकिड़ी तरतीब हूंदी आहे। तव्हां साम्हूं अॻे बि शेयर कयो त ज़िंदगी ख़ुदि हिकिड़ी तरतीब आहे। उनजे लाइ हिकिड़ो उर्दू जो शेर जेको चयो वियो आहे त ज़िंदगी क्या है, कुछ अनासिर का ज़हूर तरतीब, मौत क्या है, इन्हीं अज्जा का परेशान होना। वाह। त तरतीब ऐं तवाज़ुन बैलेंस जो हुजणु जेको आहे सो हिकिड़ो कुदरती अमर आहे। ऐं ही जेका इंसानी तरक़ी, उन में जेका मादी तरक़ी थी आहे ऐं उन में वधि जेको नुक़सानु गॾो गॾु हले पियो थो, उहो आहे समाजी ज़वाल। समाजी लिहाज़ खां मग़रिब हींअर क्राइसिस में आहे, उहो तरक़ी में न आहे। तंहिंजे करे असीं जेकॾहिं तरक़ी जो मॉडल रुगो चंड ते लहणु ऐं ॿियनि शयुनि खे जेकॾहिं तोड़ियूं मापियूं था, त असीं उनजी पूरी
छेद न पिया कयूं। असांखे हिकिड़ी बैलेंस ऐं हिकिड़ी कंटेक्चुअल ऐं बिगर पिक्चर में ॾिसणो पवंदो त कंटेक्स्ट छा आहे इन तरक़ी जो। इन तरक़ी जो कंटेक्स्ट जेकॾहिं समाज जी वाधारो न आहे, समाज जो सुकून न आहे, त उहा तरक़ी न आहे। उनखे हलचल चई सघिजे थी, तरक़ी नथी चई सघिजे। ॾाढो सुठो, ज़बरदस्त। हिकिड़ो सुवाल ज़हन में उभरे थो, उहो इहो आहे त असांजे समाज जा जेके मज़बूत पासा आहिनि तव्हांजी नज़र में उहे कहिड़ा आहिनि, जेके कमज़ोर पासा कहिड़ा आहिनि, यानी वीकनेसिस एंड स्ट्रेंथ कहिड़ा आहिनि, त असां उन्हनि शयुनि जो एनालाइज़ करे पोइ असां समाज लाइ सोचूं। स्पेशल मुंहिंजो सुवाल आहे त सिंधी समाज जे हवाले सां, त सिंधी समाज जूं कमज़ोरियूं ऐं उन्हनि जी कुवत सघ तव्हांजी नज़र में कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, जिन खे असां चेंज करे एनालाइज़ करे सघूं था। मूं अॻे बर्स कयो त आऊं को लेखक दानिश्वर दाहो या स्कॉलर न आहियां। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हिकिड़ी चवणी आहे सिंध में त माण्हू कोशिशि करे त मुड़ुसु थिए, जेकॾहिं मुड़ुसु न थी सघे त मुड़ुस जे पाड़े में रहिजे। त जेकॾहिं आउं स्कॉलर न थी सघियो आहियां त स्कॉलर खे पढ़ी त सघियो आहियूं। ऐं उन में आउं तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि सॼी सिंध जी स्कॉलरशिप जेका थी आहे, पर जदीद स्कॉलरशिप में मूं ॿिनि टिनि दोस्तनि खे चूंडियो आहे जेका आउं तव्हां सां शेयर करणु चाहींदुसि। उन में ॿ ख़ासि ॻाल्हियूं मूं चूंडियूं आहिनि। हिकिड़ी आहे डॉक्टर गफ़ूर मेमन साहिब जी पोस्ट मॉडर्निज़म या जदीद पुॼाण जे लिहाज़ सां हुन जूं निशानदेहियूं ऐं लिखड़ियूं। ऐं हुन दोस्त हिकिड़ी तमामु हिकिड़ी ख़ूबसूरती ऐं तमामु हिकिड़ी साइंटिफिक ऐं हाई कैलिबर हिकिड़ी रिसर्च जे नमूने सां हुन असांजे आॾो 4 शयूं आंदियूं आहिनि। हिकिड़ी शइ आंदी आहे आलमगिरियत, माना कॉर्पोरेट वर्ल्ड ग्लोबलाइज़ेशन। ॿी साईं असांजे आॾो पेश कई आहे साम्राजियत, यानी वेल्थ एक्यूमुलेशन ऐं पंहिंजो प्लूटोक्रेसी ऐं साम्राजियत ऐं ऑर्गेनाइज मनी। हींअर असांजी दुनिया में 600 बिलियनर्स आहिनि ऐं ट्रिलियनर्स आईंदा साल अचण वारा आहिनि। टी शइ साईं असां सां शेयर कई आहे मार्केट, माना कंज़्यूमरिज़म। ऐं चौथी शइ साईं असां सां शेयर कई आहे माइंड मैन्युपुलेटिंग मीडिया। हाणे इन 4 शयुनि ते साईं जूं जेके लिखड़ियूं आहिनि उन में असीं हवाला ॾींदासीं ऐं उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त उन्हनि जो असांखे हींअर जेको जदीद चैलेंज आहे उहो इहो आहे। पर उन सां गॾोगॾु मां तक़रीबन 10-12 सालनि खां साईं जामी चांडे साहिब जूं लिखड़ियूं पढ़ंदो रहियो आहियां। ऐं मां उन ते लेटली उनखे हिकिड़ी रिसर्च नमूने सां बि खणी करे कयो आहे। ऐं उन में साईं जा जेके 2 किताब हींअर आया आहिनि, सिंध समाज ऐं नई सिंध, जेको नई सिंध ही किताब आहे तव्हांजे आॾो साईं नई सिंध। त उन में वरी किथे डॉक्टर गफ़ूर मेमन साहिब जामी साहिब ते बि के यानी लिखियूं आहिनि। उन में साईं जो तव्हांखे ही नज़र ईंदो त ही किताब ते डॉक्टर गफ़ूर मेमन साहिब जेको आहे सो छेद कयो आहे हिनखे। उन्हनि हवालनि सां असीं ॻाल्हाईंदासीं। त मां तव्हां सां गुफ़्तगू जेका कंदुसि हींअर जदीद पुॼाणा या पोस्ट मॉडर्निटी जी या सिंधी समाज जी, त साईं जामी चांडे साहिब जे हवाले सां कंदुसि। मां पंहिंजूं सोचूं या पंहिंजा तजुर्बा या पंहिंजा मुशाहिदा मुंहिंजी पंहिंजी जाइ ते आहिनि, उहे असां सभिनी जी तव्हांजी असांजी हिकिड़ी कहाणी आहे। पर आऊं अॼु तव्हां सां हिकिड़े सम्झो त इल्मी ऐं साइंसी लिहाज़ सां जामी साहिब ऐं गफ़ूर साहिब जो जेको छेद कयल आहे उहो शेयर कंदुसि। त उन ॾस में जामी साहिब जेके निशानदेहियूं कयूं आहिनि ऐं उन में जेको असांजी जेका वेदन आहे या पीड़ा आहे, उन पीड़ा में
साईं जेके आर्टिकल्स लिखिया आहिनि, ज़बरदस्त आर्टिकल लिखिया आहिनि, उन्हनि में साईं जेका सिंध जी पीड़ा जी जेका ॻाल्हि कई आहे, उन में आउं तव्हांखे मुख़्तसिर जेके ॻाल्हियूं आहिनि हितो तव्हां सां मां शेयर कयां थो। त साईं चयो आहे त सिंध कहिड़ी आहे, छाखे था तव्हां सिंध चओ? सिंध तारीख़ी, तहज़ीबी, तमदनी, समाजी हिकिड़ी वॾी दुनिया जी हिकिड़ी कुंडायती भली चओ, पासीरो भली चओ, पर हिकिड़ी सिग्निफिकेंट एंटिटी आहे। ऐं उन सिंध जी जेके सुखुन ऐं इनफरादियत हुई, त उन जूं जेके जामी साहब जेके मिसाल ॾिना आहिनि, त उन में मिसाल हिकिड़ो ॾिनो अथई त लतीफ़ साईं जे जेको आदर्शी इंसान हो, उन जी जेका आदर्शी इंसान जी जेका तमसील लतीफ़ साईं ॾिनी आहे, उहा मर्द जे बजाए औरत ॾिनी आहे, सुहिणी ससुई मारुई। ऐं उहो हिकिड़ो मुस्लमान अक्सरियती आबादी सिंध आहे, पर उन में जेके काइनाती सच जा ॻोल्हाऊ हुया, उहे जोगी, खहोड़ी ऐं सामी हुया। ऐं उन ख़िते में बादशाहनि, मिसाल जी ॻाल्हि राय ॾियाच, पंहिंजे वचन ते सिर पेश थो करे ऐं जाम तमाची हिकिड़ी नूरी मुहानीअ वटि वञी यानी बीह थो रहे आॾो उनखे नवाज़ण जे लाइ। ऐं जदीद सिंध में तव्हांखे मिसाल मिलंदा त मीर अली नवाज़ टालपुर जॾहिं हुन सां हुनजी बाली नाराज़ थी हुई, त सिंध मां हू रेलगाॾी मखसूस कस्टम कराए, रिज़र्व कराए ऐं पंहिंजा दोस्त यार वठी हुनखे परचाइण वियो हो। यानी इहो हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे। अहिड़ी तरह सां सिंध ॿुध धर्म हेठि 1000 या 1100 साल असर में रही आहे ऐं उन जा असां ते असर आहिनि, असांजे समाज ते असर आहिनि। अहिड़ी तरह सिंध उहो जाइ आहे जो जिते पाकिस्तान ठहण खां पोइ बि असांजे अखियुनि जे आॾो खीर विकिणणु हिकिड़ो ऐब हूंदो हो। त अहिड़ी तरह सां जेकॾहिं मज़ाहमती लिहाज़ खां ॾिसो त सिंध शाह इनायत जो जेको मिसाल आहे, उहो तव्हांजे रूस जे सोशलिज़म खां अॻु जो मिसाल आहे। तहिड़ी तरह सां जेकॾहिं सिंध जी यानी परघोर जी ॻाल्हि था कयो, त हमायूं अकबर जो पीर सिंध में पनाह वठणु आयो, उते हुनजी पाट में शादी थी आहे हमीदा बेगम सां। उते हमीदा बेगम प्रेग्नेंट थी आहे ऐं पोइ उमरकोट में अकबर आज़म पैदा थियो आहे। इहा उहा सिंध आहे ऐं हीअ उहा सिंध आहे जंहिं हर दौर में मज़ाहमत कई आहे ऐं मज़ाहमतनि जा वॾा मिसाल आहिनि। पर जदीद मज़ाहमत में हींअर असांजो जेको विचोले तबिके जो जेको सहाफ़ी ऐं दानिश्वर आहे, उन जी मज़ाहमत रायगान आहे, उन जी मज़ाहमत नोटवर्दी आहे, उन जी मज़ाहमत हींअर हिकिड़े नए दौर में दाख़िल पई थिए, उहे नवां पासा ऐं नवां रुख पई वठे, उन खे नोट कयो। उहो असांजो वॾो हिकिड़ो यानी हथियार या असांजो हिकिड़ो सम्झो त सोल्जर आहे। त मज़ाहमती लिहाज़ खां बि सिंध मुनफ़रिद आहे। त अहिड़ी तरह सां जदीद सिंध में ॾिसो त हींअर जेको असांजो तमामु वेझो एक्सपीरियंस थियो आहे, त जेकॾहिं गुरबत जे करे के चवनि था त दहशतगर्दी थी आहे, त गुरबत सिंध में तमामु घणी आहे, पर सिंधी दहशतगर्द न थियो आहे। हालांकि उन ते शहरनि में दॿाउ दहशतगर्दी जो, ॿाराड़ी में जेको खुफ़िया इदारनि जा जेके ॿिया कार्रवाइयूं, उन्हनि जे करे बि दहशतगर्द न थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हुन ड्रग ट्रैफिकिंग में बि हिसो न वरितो आहे इंटरनेशनल लेवल ते। तव्हां को बि ॾिसो, सऊदी अरब में को बि तव्हांखे सिंधी भाई चढ़ियल न मिलंदो कंहिं ड्रग ट्रैफिकिंग जे इल्ज़ाम में, या ॿियूं बि ट्रैफिकिंगूं हुन न कयूं आहिनि। अहिड़ी तरह सां मज़हबी इंतिहा पसंदी में सिंधी में न आई आहे। त सिंध हिकिड़ी तमामु मुनफ़रिद ऐं अनमोल हिकिड़ी शइ आहे जंहिंजो असांखे इदराक करणु घुरिजे। पर हाणे अर्ज़ु आहे त उन सिंध खे
जेके बीमारियूं विछड़ी वयूं आहिनि उहे बीमारियूं कहिड़ियूं विछड़ियूं त जामी साहब जेका लिस्ट ठाही आयो आहे त घणी आहे, पर मुख़्तसिर मां अर्ज़ु कयां त सिंध जंहिं बुहराननि मां गुज़रे पई उन्हनि में वॾे में वॾो बुहरान हींअर आहे असांजी सिंध जे लाइ तब्दीलीअ जी साञा करणु ऐं तब्दीलीअ सां तब्दील थियणु ऐं तब्दीलीअ जे लाइ तरतीब सां तब्दील थियणु। अर्ज़ु मूं कयो त तरतीब ज़रूरी आहे, बग़ैर तरतीब जे तब्दीली जेको आहे सा तब्दीली न आहे, उहो हिकिड़ो भूचाल थी वेंदो। तरतीब सां तब्दीली इहो हिकिड़ो असांजो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे हितां जेका विधन थी आहे उहो जामी साहिबु सुहिणे नमूने सां लिखियो आहे त हिकिड़ो असां जबर थिया आहिनि, उन जबर में तारीख़ी जबर थिया आहिनि। ऐं वधीक इशारे खां सवाइ न ॻाल्हाईंदुसि, असां सां हालात जो जबर थियो आहे, असां सां रियासती जबर थिया आहिनि, असां सां हींअर आलमगीरियत जे जबर में आहियूं, असीं मईशत जे जबर में आहियूं। ऐं उन जबर हूंदे असांजी जाखोड़ ऐं मज़ाहमत जेका आहे उहा किथे बि थी आहे, काॾे पई वञे, उनखे असांखे साइंसी नमूने सां सोचणो पवंदो। तंहिंखां पोइ असां वटि रोल मॉडल थोरा आहिनि, किरदार कुझु मशकूक थी पिया आहिनि। वॾी ॻाल्हि त असांजी जेका क़यादत हर लिहाज़ ते अचे हिकिड़े क़िस्म जी जमूद में थी वई आहे, ऐं उहा हींअर मुद्दे ख़ारिज ऐं मतरूक थी आहे। इहा तमामु हिकिड़ी वॾी निशानदेही आहे त असांजूं जेके बि जाखोड़ जा जेके बि मज़ामती या अॻिते वधण जा जेके दग आहिनि, उते असांजी जेका क़यादत आहे उन जी ज़हनी नशो नमा जेका वर्ल्ड में हींअर घुर्बल आहे, जदीद पुॼाइण जे दौर में घुर्बल आहे, उहा पोइते आहे। हुनजो वर्ल्ड व्यू अणपूरो आहे, हुनजी आउटलुक कटिंग एज जी कान्हे का। इते असांखे तमामु वॾो हिकिड़ो धकु पातो आहे जो असांजी हींअर क़यादत जेका आहे उहा जंहिं ते असां भरोसो पे कयो उहा मतरूक निकिती, उहा मुद्दे ख़ारिज निकिती आहे। ऐं उन जे लाइ असांखे नयूं क़यादतूं जेके आहिनि से ठाहिणियूं पवंदियूं, सोचणियूं पवंदियूं। इहो हिकिड़ो वॾो वॾो मोड़ आहे। तंहिंखां पोइ असीं हिकिड़े माज़ी परस्त ऐं क़ौमी नरगसियत जे चकर में पइजी विया आहियूं। तंहिंखां पोइ असीं हर शइ खे इंतिहा पसंदि सां ॾिसूं था। माना असांखे मसइलनि जो हल अॼु खपे, तकिड़ो खपे, ऐं न रुगो तकिड़ो पर इनकलाबी खपे। पर रुगो इनकलाबी कोन, असांखे आज़ादी खपे। हाणे असां एॾियूं छलांगूं पिया कयूं ऐं असां पंहिंजे समाज खे सगारो कोन पिया कयूं, असीं इंडिविजुअल खे सगारो कोन पिया कयूं, असीं हिकिड़ी ह्यूमन डेवलपमेंट घटि पिया कयूं। उन हालात में असीं जेके जेके फरमाइशी जेके ॻाल्हियूं पिया कयूं उहे आउट ऑफ कंटेक्स्ट आहिनि। त इहो जेको असांजो जेको मुतवाज़िन जेका असांजी सोच आहे उन में जेको तवाज़ुन न आहे, इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो झोल आहे। उन झोल खे असांखे आइडेंटिफाई करणो पवंदो, उहे झोल खे पूरो करणो पवंदो। तंहिंखां पोइ हर शइ जो हिकिड़ो तरतीब खां सवाइ जेको लफ़्ज़ आहे अंग्रेज़ी में, तो यू हैव टू पुट अ कार्ट, यू हैव टू पुट अ हॉर्स बिफोर द कार्ट। असीं कार्ट खे हॉर्स खां अॻु में रखी वेठा आहियूं। हाणे उनजो मां तव्हांखे ज़बरदस्त मिसाल ॾियां, ऐं मां तव्हां सां दलीलनि सां इन ते शेयर कंदुसि। जामी साहब इन ते वधीक लिखियो आहे त हींअर दुनिया में, दुनिया जी लेवल ते, ग्लोबल लेवल ते हींअर साम्राजियत ऐं आलमगीरियत ऐं मीडिया ऐं मार्केट तव्हांजी नेशन स्टेट ख़रीद करे छॾी आहे, तव्हांजी सियासत ख़रीद करे छॾी आहे, तव्हांजा टेक्नोलॉजी हुननि जे कंट्रोल में आहे। ऐं असीं उन खे पिया सम्झूं त उहो ई हिकिड़ो वसीलो आहे सियासत ऐं सहाफ़त जेको असांजो छुटकारो कंदी।
असीं पंहिंजी समाज जी सगारे करण जी ऐं पंहिंजी इर्तिका करण जी या ह्यूमन डेवलपमेंट ते असीं घटि पिया तवजो ॾियूं, जेको मुंहिंजे नज़र में हर मुल्क में हींअर आइडेंटिफाई थियो आहे त उहो हार्स आहे ऐं सियासत ऐं सहाफ़त कार्ट आहे। असीं कार्ट खे अॻ में पिया रखूं ऐं समाजियत खे असीं पोइ ते पिया रखूं। त इहो जेको यानी हू असांजो हार्ट ऐं कार्ट वारो जेको सिलसिलो आहे, इहो असांखे इन ते सोचणो पवंदो। यानी लतीफ़ साईं आहिनि जेके जामी रखणो पवंदो ऐं ही जेके कार्ट उनखे पोइ ते रखणो बहरहाल पवंदो, उन पर ते थे अचण खां अॻु में उबतड़ि मां यानी तव्हां सां वधीक तव्हांजे शेयर कंदुसि त इन विच में असां सिंध सां जेके वेदनूं थियूं आहिनि उन्हनि में असांजो पाणी त छा दरिया चोरी थिया आहिनि, शहर फुरिया आहिनि, असीं हिकिड़े क़िस्म जो रामजी थी विया आहियूं ऐं असांजी मुस्तक़बिल बीनी जेका आहे जो फुक़दान में आहे। असांखे नई नस्ल जे जेको आईंदो आहे उन जो इतराक घटि आहे ऐं नओं नस्ल असां ॾे सिंधी ॾहान ॾे निहारे रहियो आहे, उन्हनि खे के दग ॾेखारिजनि ऐं हींअर असां उसरी न पिया सघूं। असीं हिकिड़ी वॾी चैलेंज ऐं बहिराननि में आहियूं। हाणे इन्हनि बहिराननि में जेको असांजो जेको तारीख़ी सफ़र आहे उनखे असांखे ॾिसणो पवंदो त तारीख़ी तरह असांजो जी जर्नी सफ़र कीअं रहियो आहे। हाणे उनजे लाइ जेकॾहिं मूंखे इजाज़त हुजे त मां हिकिड़ो तव्हां सां ख़ाको शेयर कयां। न न बिल्कुलु इजाज़त आहे। असांजो थोरो इहो ॻाल्हि क्लियर कंदा हलूं त असां वटि जेके समाज में जेका वीकनेसिस आहिनि उहे इहे आहिनि ऐं स्ट्रेंथ इहे आहिनि जेके तव्हां लतीफ़ साईं जा आइडियल्स ॿुधाया। पर उहे हिकिड़ो स्ट्रेंथ सुवाल उभिरे असांजा थो त असांजो जी लतीफ़ साईं जी अॻुवाणी हिकिड़ी स्ट्रेंथ आहे, असांजा जी जी पर उन ॾाढो सां सुठो ज़बरदस्त गॾो गॾु जी असांखे हींअर ॿियो कुझु न त घटि में घटि गुज़रियल पौणा 200 साल जेके आहिनि या 200 साल आहिनि उन्हनि ते थोरी मुख़्तसिर तारानी नज़र करणी पवंदी। छाकाणि त हींअर जंहिं टाइम ते मोड़ ते तव्हां असीं बीठा आहियूं उन्हनि में ॿ जी ॻाल्हियूं जेके आहिनि से या टे ॻाल्हियूं जेके आहिनि से साम्हूं अची बीठियूं आहिनि जेके असांखे किन जी में जी घूरे रहियूं आहिनि। जी तव्हां ॿुधायो बिल्कुलु कंटिन्यू कयो साईं, जारी रखो तव्हां पंहिंजी उहा ॻाल्हि तसलसुल खे। उन मां हिकिड़ी आहे तब्दीली असांखे हींअर घूरे रही आहे। ॿियो आहे समाज, सॼी दुनिया में समाज ऐं आइडेंटिटी सभिनी इंसाननि जे लाइ हिकिड़ी चैलेंज आहे। टियों आहे मिडिल क्लास या रोशन ख़्याल तबिको। हाणे उन में मां हिकिड़ो तारीख़ी तरह तव्हांखे मां हिकिड़ी जेकॾहिं इजाज़त हुजे त मां ॻाल्हि कयां त तारीख़ी बिल्कुलु इजाज़त आहे साईं। तारीख़ी तरह असां वटि मिडिल क्लास जेके चइबो आहे उहो अचो त ॾिसूं त अंग्रेज़ जे अचण खां अॻु में असां वटि कहिड़ो मिडिल क्लास हुयो। अंग्रेज़ जे अचण खां अॻु में असांखे जेको तारीख़ी तरह किताबूं ॿुधाइनि त ज़ालिम माण्हू हुया, फ्यूडल हुई पंहिंजी सोसाइटी ऐं ग़रीब पीढ़ियल हो। इन खां सवाइ ॿी ॻाल्हि कोन था ॿुधाइनि, पर इहा कोन था ॿुधाइनि उन वक़्त जो मिडिल क्लास जेको हो उनजी तशबीह इहा हुई त असां उनखे चवंदासीं त साईं मच्छीअ मानीअ वारो आहे, 7 पुटनि वारो आहे, राज भाग वारो आहे ऐं हुनखे फ़क़ीर दुआ कंदो त तुंहिंजे बचनि मां राज ठहंदा। इहो असांजो विचोलो तबिको उन वक़्त जो आहे अंग्रेज़ जे अचण खां अॻु में, जॾहिं असांखे रुगो किताब इहो था ॿुधाइनि त रुगो फ्यूडल सोसाइटी तबाही ॿियो कुझु कोन हो। त मुंहिंजो सुवाल आहे त इहो मच्छी मानी वारो तबिको कहिड़ो हुयो? उहो बि हिकिड़ो समाज हुयो, उन समाज में हिकिड़ो मॉडल हो ऐं ख़ुशहाल हुयो। उहो बि त मॉडल हलंदो रहियो न। अच्छा, तंहिंखां पोइ अंग्रेज़ जॾहिं आयो त अंग्रेज़ जा जेके असां वटि सम्झो त 104 साल जेके रहिया आहिनि उन में जेका मिडिल क्लास असांजो जेको ठहियो आहे ऐं उन में जेका समाजी जोड़जक थी आहे उहा हिकिड़ी ज़बरदस्त थी आहे। उन में तव्हां रेलवे अचो,
सखर बैराज अचो, तालीम अचो, लॉ एंड ऑर्डर अचो, जुडिशरी अचो, डेमोक्रेसी अचो, एतिरे क़दुरु जो असांजी कराची डेवलप थी हिकिड़ो कॉस्मोपॉलिटन सिटी थी वियो। असांजी बॉम्बे सिंध सां निस्बत जे करे असीं हिकिड़ी दुनिया सां ॻंढियल हुआसीं। असांजा ज़मींदार जेके आहिनि से बॉम्बे ख़रीदारी करणु वेंदा हुआ ऐं उन खां पोइ बि जेको आहे असांजी ज़िंदगी में असां वटि मोटर कारूं आयूं ऐं तालीम जेका आहे पब्लिक एजुकेशन इंग्लैंड में ऐं सिंध में या इंडिया में साइमल्टेनियसली शुरू थी आहे। ऐं उन वक़्त जो हिकिड़ो नंढड़ो मॉडल मां तव्हांखे अर्ज़ु कयां त उन वक़्त जे मॉडल में जेको आहे सो हिकिड़ो त तव्हांखे अंग्रेज़ जे अचण खां अॻु में हिकिड़ियूं ॿ टे ॻाल्हियूं जेके मूंखे विसरी वियूं उहे मां अर्ज़ु कंदुसि त ही पिक्चर आहे थाणे पुला खान जे माल कोस्तान जे हिकिड़े कब्रिस्तान जी, नूमड़ियनि जे कब्रिस्तान जी। हाणे जेकॾहिं इन्हनि जो कब्रिस्तान एॾो हो त उन्हनि जो समाज कहिड़ो। अहिड़ी तरह सां ही सोंडा जो कब्रिस्तान आहे, लेकिन कब्रिस्तान अहिड़ो जेको कब्रिस्तान सोंडा जो आहे उहो अॼु असीं तमामु हिकिड़ी जदीद दुनिया में असां जूं क़बरूं एॾी कोन पियूं ठहनि त हुननि जो समाज बि त को सुखियो हूंदो जेके इहे क़बरूं ठाहे सघियूं पियूं। त असांखे तारीख़ खे रिवाइज़ करणो पवंदो त असीं तारीख़ खे सही नमूने सां पिया पढ़ूं या उन में को असांखे हिकिड़ा लुकमा पिया ॾिना वञनि। हाणे अचूं था असां अंग्रेज़ जे दौर ते। त अंग्रेज़ जे दौर में मां हिकिड़ो मॉडल थो पेश कयां तव्हांखे, उन मां तव्हांखे अंदाज़ो थींदो असांजो विचोलो तबिको ऐं असांजी जेका इर्तिका सुधारो थियो पियो कहिड़ी लेवल जो हो। उन में हिकिड़ो दोस्त हिकिड़ो सुहिणो माण्हू हुयो, उनजो नालो हो नूर मोहम्मद लाखियर। उनजो वालिद हुयो उस्ताद, उहो ॾोकरीअ में हुनजी विलादत थी आहे 1845 में। 1845 में उनजो वालिद वो टीचर हो, उन वक़्त जो मदरसे में या किथे बि हो। उन अंग्रेज़ जे दौर में एतिरी अपॉर्चुनिटी ॾिठी जो जॾहिं हुनजो पुटु वॾो थियो ऐं ज़हीन हो त उनखे सिंध मदरसे मां मैट्रिक कराई ऐं उहा मैट्रिक बायदो बॉम्बे यूनिवर्सिटी जी हूंदी त उन वक़्त में को इम्तियाज़ी नमूने सां पास थियो। पोइ हू अलीगढ़ वञी हुन MA LLB कई आहे। LLB करे पोइ हैदराबाद दखण में प्रैक्टिस कई थी, पर माण्हू सिंध जो हो, हुनजी दिलि न लॻी, अची हैदराबाद में प्रैक्टिस कई थी। ऐं हैदराबाद में प्रैक्टिस खां पोइ हुननि हिकिड़ी एजुकेशन सोसाइटी ठाही आहे ज़मींदारनि सां गॾिजी। उन में ग़ुलाम मोहम्मद खान बुरगड़ी अॻु में हो ऐं उन्हनि जे ज़मींदारनि जी कंट्रीब्यूशन सां हुननि हिकिड़ो वर्निकुलर स्कूल हुयो, उन स्कूल खे नई अडावत करे नई हॉस्टल ठाहे ऐं उन स्कूल जो नालो, छाकाणि त नूर मोहम्मद लाखियर वकील उन जी वॾी कंट्रीब्यूशन हुई, त ज़मींदारनि गॾिजी उन नूर मोहम्मद खे नालो ॾिनो नूर मोहम्मद हाई स्कूल। त इहो नूर मोहम्मद हाई स्कूल जो जेको मॉडल आहे इहो असांजी सूरत तख्ती आहे त असांखे ओसर जा ब्रिटिश जे ज़माने में वॾा मोकिया हुआ। उन खां पोइ अचो तव्हां हसन अली अफंदी ऐं सिंध मदरसा ऐं मोहम्मदन एजुकेशन सोसाइटी उन जा कारनामा ॾिसो। पोइ अचो त ॾिसूं, मां हिकिड़ो तव्हांखे पिक्चर ॾेखारियां थो। हीअ पिक्चर आहे नूर मोहम्मद लाखियर साहब जी। हीअ पिक्चर आहे नूर मोहम्मद हाई स्कूल जी। तंहिंखां पोइ हीअ पिक्चर आहे ग़ुलाम मोहम्मद खान बुरगड़ी जी। तंहिंखां पोइ हीअ पिक्चर आहे मिर्ज़ा कलीज बेग जी। ऐं इन सां गॾोगॾु तव्हांखे जेका पिक्चर मूंखे ॾेखारणी हुई सा हुई हसन अली अफंदी साहब जी। त इन्हनि माण्हुनि तव्हां ॾिसो त ज़मींदारनि सां गॾिजी मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको आहे सो हुननि हिकिड़ी तालीमी
इदारा ठाहिया ऐं तालीम जे निस्बत में हुननि वधीक कंट्रीब्यूट कयो। उन में इलाही डज़ननि खां वधीक मिसाल आहिनि। उन में अलहंदो शाह नवाब शाह जो उन हिकिड़ो मदरसो ठाहियो नवाब शाह में। शमसदीन बुलबुल मेहर जो मदरसो थियो, पोइ उहो हाई स्कूल थियो, उन्हनि कई। त अहिड़ी तरह सां मुंहिंजो अर्ज़ु आहे त ब्रिटिश जे ज़माने में असांजो जेको रोशन ख़्याल तबिको हुयो, हिंदुनि दोस्तनि सां गॾिजी असांजे मुस्लमाननि बि बिल्कुलु पंहिंजी हक़ अदा कयो। उनजी वॾी कंट्रीब्यूशन आहे। ऐं उन वक़्त जी जेका जिदोजहद हुई, जहिड़े बि क़िस्म जी जिदोजहद हुई, उन्हनि जो जेको वॉइस हो, उहो अख़बार जेका हुई सॼे पंजाब ऐं सिंध में उन अख़बार जो नालो हूंदो हो ज़मींदार। ही तव्हांजूं अल वहीद ऐं अल वतन इहे पोइ अख़बारूं आयूं आहिनि। त ज़मींदारनि जी हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन आहे रोशन ख़्यालीअ में। असीं जेको ज़मींदार खे जेको असां हींअर जेको रियासती वॾेरो थियो आहे, जेको हिकिड़ो बोगीमैन मिली वियो आहे, जेको अदी नाज़िश द्रोही तमामु सुठे नमूने सां आर्टिकल लिखियो आहे, उनखे पढ़ण जहिड़ो आहे। असां जेको पंहिंजे ज़मींदार खे तारीख़ी मुक़ाम जेको न पिया ॾियूं, ऐं असां जेको अंग्रेज़ खां अचण वारे असांजे समाज खे असीं रुगो समाजी लिहाज़ खां कोन, रुगो तारीख़ी ऐं हुकुमराननि लिहाज़नि खां पिया ॾिसूं, त असांखे तारीख़ूं रिवाइज़ करणियूं पवंदियूं। असांखे पंहिंजी ख़ुदशनासी करणी पवंदी। असांखे हींअर वक़्तु अची वियो आहे त असां अहिड़े मोड़ ते आहियूं जो असीं पंहिंजी ख़ुदशनासी कयूं। जामी साहिब हिन ते तमामु घणो लिखियो आहे। इहो असांजे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, ख़ुदशनासी जो फुक़दान ऐं समाजी रवश जो फुक़दान। समाजी रवश जो मतिलबु आहे त हिकिड़े संजीदा क़िस्म जी डायलॉग हिक ॿिए सां करणु ऐं ॻाल्हियुनि जा हल पैदा करणु, इनखे चइबो आहे समाजी कल्चर। उन्हनि जो फुक़दान आहे। असीं अंग्रेज़ जे दौर में असांखे अॻिते वधण जा ज़बरदस्त मौक़ा मिलिया, पर उन वॾे में वॾो मौक़ो इहो मिलियो, असां आलमगीरियत मॉडर्निटी सां कनेक्ट थी वियासीं। अंग्रेज़ी ॿोली अची वई ऐं दुनिया में हींअर जेको बि कोलोनाइज़ेशन जा जेके मॉडल आहिनि, उन कोलोनाइज़ेशन जे मॉडल में जेको सिंध ऐं पंजाब एज़ अ कॉलोनी फ़ाइदो वरितो आहे, उहो दुनिया में अहिड़ो को मिसाल ई कोन्हे को। तव्हां अंदाज़ो लॻायो त सखर बैराज जेको आहे वर्ल्ड जो लार्जेस्ट वाटर प्रोजेक्ट आहे, वर्ल्ड जो लार्जेस्ट। हाणे अंग्रेज़ खे असीं इहो पिया ॾिसूं त हुन अचे असांखे गिटमिट सेखारी, ऐं जेके कुझु असांजा जेके अणसहू अंसर हुया माशरे में, उन्हनि जो जी रवश कहिड़ी हुई त अंग्रेज़ी पढ़णु इस्लाम जे ख़िलाफ़, अंग्रेज़ी जी नौकरी करणु ग़ुलामी आहे, शहरनि ॾे वञणु, वतन ॻोठ खे छॾे परे वञणु सिंधी जो सुखुन न आहे। वणज वापार जेको आहे सो असांजो कम ई कोन्हे को। त अर्ज़ु आहे त असांखे जे नमूने सां जेको आहे सो रामजी ठाहियो वियो ऐं जिन फोर्सिस असांखे पोइते रखियो, उन्हनि खे असांखे हाणे छेद करणो पवंदो। असांखे सम्झणो पवंदो त असांखे पोइते रखण जा मोहरक कहिड़ा आहिनि, असांखे अॻिते वधण जा कहिड़ा रस्ता आहिनि। असां हिकिड़े साइंसी नमूने सां शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे, जंहिंजो आउं अर्ज़ु कंदुसि त जामी साहिब जा इहे 2 किताब सिंध समाज ऐं नई सिंध असां पढ़जनि। हिननि ॻाल्हियुनि ते ईंदासीं। मिठल साहब, तव्हां ॾाढो सुठो तजियो कयो आहे। हिकु त माना असां दावो कयूं पिया त असां वटि मिडिल क्लास कोन पियो उभिरे, ॿिए तरफ़ असां दावो कयूं पिया त उन्हनि खे ख़तमु कयो। यानी जेको असांजो समाज आहे जंहिंमें मिडिल क्लास ज़मींदार या सुठा पॉज़िटिव माण्हू आहिनि, उहे बि असांजे समाज में कंट्रीब्यूट करे सघनि पिया। पर वरी ॻाल्हि अचे थी वञे त असांजे हुकुमराननि वटि उहे असांजो मिडिल क्लास जेको वॾेरो थिए थो, उहो ग़रीब खां बिल्कुलु अलॻि थी थो बीहे ऐं ख़ुदि उहो ग़रीब ते इस्तिसार करे थो, पुलिस जे ज़रिए या कर ॿियनि सबबनि जे करे। इहो असांजे जदीद मुआशरे समाज जो हिकिड़ो अलमियो आहे। उनखे तव्हां कीअं सेपरेट कंदो त असां जेकॾहिं जी
उन खे आउं तमामु सिंपल ऐं सही नमूने सां ऐं सिधे ऐं साइंटिफिक नमूने सां अर्ज़ु कंदुसि त इहो जेको कुझु असां ते हींअर जबर आहे इहो हिकिड़ो रियासती ढांचे जो अक्स आहे। इहो मुनफ़रिद सिंध सां वेदन रुॻो न आहे। अॼु बि तव्हां ॾिसो त सिंध में जेको पुलिस जो जेको जबर आहे उहो पंजाब खां वधीक न आहे। हींअर बि तव्हां जेका ॿ टे वाकिया थिया आहिनि, साहिवाल जो वाकियो ॾिसो तव्हां, या मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो हींअर सोशल मीडिया ते वीडियो आई वियो आहे यूसुफ रज़ा जिलानी जो पुटु, उहो पंहिंजे माण्हुनि खां कीअं उहे अचे पेर चुमी ऐं हुनखे पैसा ॾियनि था, जेकॾहिं 5,000 1000 जो नोट आहे त खीसे में थो विझे, ऐं जेकॾहिं 100 जो ऐं 10 रुपयनि जो नोट आहे त उछलाए थो छॾे। सिंध में अॼु बि जेको आहे सो न्याणी बाज़ार में उघाड़ी करे परेड कराए नथी सघिजे। त जेको कुझु जबर असां ते आहे उन में जेको असां ते जेको ढांचो आहे असीं इन ढांचे सिस्टम खे उन खां अलॻि करे सिंध खे पिया ॾिसूं। इहा असांजी जेका आहे सा अणपूरी सोच आहे। ऐं त इहो जेको जबर आहे असांजो जेको हींअर वॾेरो बोगीमैन थियो आहे उहो ढांचे जो हिकिड़ो वॾेरो आहे, सिंधी वॾेरो न आहे। अहिड़ी तरह सां जेको असीं रुॻो हर मसइले जो हल सियासत ऐं सहाफ़त में पिया ॻोल्हियूं, उहो उते असांजी हिकिड़ी ब्लाइंड स्पॉट आहिनि। मुंहिंजो अर्ज़ु आहे त असां सिंधियुनि खे सोचणो पवंदो त असांजूं ब्लाइंड स्पॉट्स कहिड़ियूं आहिनि। इहा असांजी हिकिड़ी ब्लाइंड स्पॉट आहे। त असीं हींअर उन वक़्त में जॾहिं तव्हांजी नेशन स्टेट जेका आहे सा आलमगीरियत जे असर में आहे, उन्हनि जा हू कमदार आहिनि ऐं गवर्नेंस उन्हनि जे चवण ते हलाइनि पिया। असीं पिया उमेद कयूं त हू अवाम जे चवण ते गवर्नेंस कनि। असीं सिस्टम खे सम्झूं ई कोन पिया त सिस्टम राइज कहिड़ो आहे, सिको कहिड़ो पियो हले। असीं पिया सम्झूं त असां ते जेका गवर्नेंस उन्हनि ते फर्ज़ आहे उहा हू पूरी कनि, पर जॾहिं हू पंहिंजे गवर्नेंस में पहुचनि था, हुकूमत में पहुचनि था, त उहो उन माहौल में ई न आहिनि। ऐं इहो साॻियो माहौल रुॻो पाकिस्तान सां कोन, ऐं तव्हां सां साबिती सां चई सघां थो त अमेरिका में साॻियो माहौल आहे। असांजो हितां जो कांग्रेसमैन ऐं सेनेटर जॾहिं वाशिंगटन पहुचे थो त उहो पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी जो रिप्रेज़ेंटेटिव कोन्हे को। त उन में अर्ज़ु आहे त असीं सिस्टम खे कोन पिया ॾिसूं, उन सिस्टम ते जेको असांजो अॻुवान वञे पियो उन ते लठ जो फ़क़ु आहे त असीं हक़ीक़त में we are chasing the shadows, we are barking on a wrong tree, we are not focusing on the system. अच्छा मिठल साहब, असां इन समाज वारे पासे मेन जेको मौज़ू आहे उहा डिजिटल दौर, डिजिटल दौर जूं तक़ाज़ाऊं यानी डायनामिक्स कहिड़ियूं आहिनि हिन वक़्तु, ऐं उनमें सिंध खे त मीडिया, फेसबुक, व्हाट्सएप, ट्विटर, इहो सॼो हिकिड़ो सिंध के दौर जूं तक़ाज़ाउनि मुताबिक़ ऐं डिजिटल दौर जूं पहिरियों तक़ाज़ाऊं ॿुधायो त उहे डायनामिक्स आहिनि कहिड़ियूं? साईं, पहिरियां त अर्ज़ु आहे त ही जेको डिजिटल जंहिंखे असीं डिजिटल चऊं था, इहो इंसानी तारीख़ में हिकिड़ी नई जाग्राफी जी अराइवल आहे। यानी इंसान जॾहिं अञा रिवर्स डिस्कवर न कई वई त रुॻो ज़मीनी जाग्राफी में कमु कंदो हो, पोइ रिवर्स जे करे वरी ॿियनि कम्यूनिटी ताईं पहुतो, पोइ वरी ओशन्स डिस्कवर कई, पोइ ओशन जी जाग्राफी में आयो, पोइ वरी एयर जी जाग्राफी में आयो, पोइ हवा में जहाज़ बहाज़ उॾाई या टेलीग्राफ अची वई उन जी कम्युनिकेशन में। हींअर असीं जंहिं जाग्राफी में दाख़िल थियूं पिया था उन में हज़रत इंसान टाइम इन स्पेस खे कॉन्कर कयो आहे। डिजिटल जो मतिलबु आहे त असीं टाइम ऐं स्पेस खे कॉन्कर करे, पर हिकिड़ो क़दम अञा अॻिते वञी असीं रियल खे वर्चुअल कयो आहे। त इहा जेका जाग्राफिकल ट्रांसफॉर्मेशन आई आहे, असांखे अंदाज़ो आहे त इहा हिकिड़ी नई जाग्राफी, नई अपॉर्चुनिटी जेका आई आहे उन में सॼी दुनिया उन जो फ़ाइदो वठे पई। असां उन मां उहो फ़ाइदो वठूं पिया या उन दुनिया खे आजियां कयूं पिया या न पिया कयूं, या केतिरो सुस्त पिया कयूं। पहिरीं ॻाल्हि त आहे।
ॿी ॻाल्हि त जॾहिं असां उन नई जाग्राफी में हर शइ उन जाग्राफी में ॾे वठि कम्युनिकेशन सोशल इंटरेक्शन उते पिया थियनि त उन खे असीं कीअं पासीरो करे सघूं था उन अपॉर्चुनिटी खे। टी ॻाल्हि आहे त उन डिजिटल कम्युनिकेशन जे करे न रुॻो रियल खां वर्चुअल थी वियो आहे। तव्हां असीं हींअर ॾिसो त कहिड़े फ़ासिले ते पिया ॻाल्हायूं, पर नॉलेज असांजे फिंगर टिप्स ते अची वियो आहे, नॉलेज डेमोक्रेटाइज थी वियो आहे। ऐं इकोनॉमी जेका आहे सा तव्हांजे एग्रीकल्चर त वञे थी मैकेनाइज़ थींदी ऐं वेज लेबर अची थो वञे, ऐं इंडस्ट्री तव्हांजी जेका आहे सा हींअर उहा बि मैकेनाइज़ पई थिए, ऑटोमेशन पई उन में अचे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि अचे। पर नए दौर जी इकोनॉमी आहे नॉलेज इकोनॉमी। उन नॉलेज इकोनॉमी असांजो जेको ज़रिए माश आहे असां उन खे जेकॾहिं डिजिटल जाग्राफी में आहे त असां उन खे उहा अहमियत ॾियूं पिया, असीं उन ते उहो सोचूं पिया। ऐं जंहिं तूफ़ानी नमूने सां उहा जेका तब्दीली अचे पई थी, मां अर्ज़ु कयां था कि तव्हां असीं सिंध जी कहिड़ी था ॻाल्हि कयूं, असीं अमेरिका जहिड़े शहर न्यूयॉर्क वाशिंगटन में जो जेको हितां जो जेको शहरी आहे उन खे जेको हिन डिजिटल दौर ऐं नियो लिबरलिज़म ऐं साम्राज्य जेके फेरियूं पारायूं ऐं जेका हुन जूं सिटियूं गुम कयूं आहिनि, उन जी कहाणी त अञा लिखी कान वई आहे त ही हिकिड़ी एॾी तेज़ी बज़ादे ख़ुदि हिकिड़ी चैलेंज आहे। हर शइ एॾी तेज़ी सां पई अचे, एॾी सरप्राइज़ सां पई अचे त इन डिजिटल दौर खे जंहिं नमूने सां असांजी सिंध में पहिरीं ॻाल्हि त आउं चेस ॾींदुसि असांजे नौजवान तबिके खे जंहिं नमूने सां उन्हनि उनखे आज्ञा कई आहे, उनखे वापराइनि पिया, उन मां कमु पिया आणनि। पर अर्ज़ा त उन ई जाग्राफी में हाणे असांखे इदारा ठाहिणा पवंदा, डिजिटल इंस्टीट्यूशन्स। उहा ई जाग्राफी आहे, ॿियूं जाग्राफियूं तमामु सुस्त ऐं पोइ ते पइजी वेंदियूं। त इन डिजिटल दौर जी खेद या उन जी अहमियत पहिरियों त असीं सम्झूं सुञाणूं, ऐं ॿी ॻाल्हि त उन खे वापरायूं। टी ॻाल्हि त उन खे ऑन करे असीं पाण खे सगारो कयूं। चौथी ॻाल्हि त उन नई जाग्राफी में असां पंहिंजे नए समाज खे सिंध खे उते आणियूं। त इहो त आहे हिकिड़ो मुख़्तसर ख़ाको, पर उन में माण्हू इलाही डिटेल में कुझु ॻाल्हियूं करे सघे थो। अच्छा, उनमें हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां नॉलेज इकोनॉमी जी। नॉलेज इकोनॉमी जी थोरी वज़ाहत कयो जिते माण्हू सम्झनि था त असां वटि इंटरनेट कोन्हे, असां वटि बेसिक फैसिलिटीज़ कोन्हनि, लाइट कोन्हे, बिजली कोन्हे, असां सॼियूं शयूं कोन्हनि। त हाणे डिजिटल दौर में दाख़िल थियण जे लाइ असां वटि ज़रूरियत इहा अहिड़े क़िस्म जी इंफ्रास्ट्रक्चर हुजे ऐं पोइ असां नॉलेज इकोनॉमी खे सम्झूं ऐं पोइ असां उन में दाख़िल थी सघूं। त थोरो इन्हनि शयुनि जी नॉलेज इकोनॉमी ऐं असांजी जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनजी थोरी वज़ाहत कयो त जीअं असांजा व्यूअर्स ॻाल्हि खे सम्झी सघनि ऐं पोइ ॻाल्हि अॻिते वधायूं असां। उन में अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां ई असां इहा गुफ़्तगू 20 साल अॻु में कयूं हा त उन वक़्त में असां जेका डिजिटल जी ॻाल्हि कयूं आहे त चयूं त असां हाणे अजायो पिया था हरूभरू टाइम विञायूं, हाणे इहे शयूं असां सिंध ताईं पहुचंदियूं कोन। असीं हाणे इहे के नई दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे छॾियो त उहे कनि। अॼु 20 साल पोइ तव्हां असीं ॾिसूं पिया त उहा डिजिटल एज़ अ ख़ुदि डेमोक्रेटाइज़ थी आहे, अचे पई। त इहो जेको तव्हां निशानदेही कई आहे असांजी इंटरनेट जो न हुजणु या सैटेलाइट जूं जेके फैसिलिटीज़ नथियूं अचनि, इहे सभु अचनि पियूं, इहे अची वियूं आहिनि, अचनि पियूं। भला जेकॾहिं सुस्त आहिनि त उन्हनि खे असीं सिंधी बाईपास करे सघूं था। कीअं था बाईपास करे सघूं? असीं हिकिड़ो नेटवर्क कयूं जंहिंखे हिकिड़ो ॾाहो आहे सोशलॉजिस्ट ॾाहो आहे एमेन्यूअल कास्टेल्स, CASTELLS कास्टेल्स। उन हिकिड़ो किताबु लिखियो आहे नेटवर्क सोसाइटी। उन ॿ टे किताब लिखिया आहिनि, हिकिड़ो त लिखियो अथई नॉलेज सोसाइटी, शहर आफ़ाक़ किताबु आहे। ॿियो किताबु आहे हुनजी नॉलेज नेटवर्क सोसाइटी। इहे ॿई किताब असांजे पढ़ण जे लाइक़ु आहिनि त इहे नेटवर्क सोसाइटी कीअं थिए। असां वटि हींअर सिंध में ॿार वटि हिकिड़ी औरत वटि हिकिड़े माण्हूअ वटि तव्हां वटि मोबाइल फ़ोन आहे। उन मोबाइल फ़ोन ते असीं नेटवर्क करे पहिरियों त असीं जेको असांजो वॾे में वॾो
कमज़ोर पासो आहे असां सिंधी समाज जो, उहो आहे तव्हांजो 80% पोरियां तबिके जो नौजवान, 80%। ऐं उहो 80% नौजवान असांजो मिडिल क्लास थियण जे लाइ आतो आहे, नॉलेज इकोनॉमी में अचण जे लाइ आतो आहे। असीं नेटवर्क करे उन खे कनेक्ट कयूं, उन ताईं नॉलेज खे फैसिलिटेट कयूं, ऐं नॉलेज खे फैसिलिटेट करण जा इलाही तरीक़ा आहिनि। ऐं उहो कमु हक़ीक़त में पंहिंजी हैसियतवार, पंहिंजी वसवार डॉक्टर गफूर साहब बि करे पियो, जामी साहब बि तमामु ज़बरदस्त करे पियो। ऐं जामी साहब जी पढ़ण खां पोइ उन्हनि इशारनि में के सम्झी मूं हिन दफ़े अची हुते हिकिड़ी नॉलेज इंस्टीट्यूट ऑफ फ्यूचरोलॉजी जो जामी साहब सां, गफूर साहब सां गॾिजी हिकिड़ो इदारो लॉन्च करण जी कोशिशि कई आहे। त इहे जेके असां जूं जा जेके झोल आहिनि, उहो जेसिताईं असां वटि फुली सैटेलाइट ऐं इंटरनेट ताईं अचनि, उन्हनि खे बाईपास करण जा या नॉलेज खे फैसिलिटेट करण जा इलाही तरीक़ा आहिनि। उन खे असीं नेटवर्क करे उन्हनि खे इंस्टीट्यूशनलाइज़ कयूं। इहा आहे असांजे वॾे में वॾी चैलेंज। ऐं उहो सभु शइ मुमकिन आहे, इहो पॉसिबल आहे, इहो विद इन रीच आहे। फ्यूचरोलॉजी तव्हां ॻाल्हि कई, फ्यूचर त माना तव्हांजे मुस्तक़बिल में जेके शयूं थियण वारियूं आहिनि, तव्हां हुनजी प्रिडिक्शन कयो था, पोइ हुन प्रिडिक्शन तहत तव्हां हुनजी तयारी कयो था। इन हवाले सां तव्हां फ्यूचरोलॉजी खे कीअं डिफाइन कंदो त छा इहा फ्यूचरोलॉजी साॻी मुतशी हूंदा, बादशाहनि वटि या ॿिया माण्हू हूंदा, अॻकथी कंदा पोइ इहो थींदो हुयो त ईअं थींदो आहे, छा असां उहो ओॾां वञूं पिया, या असां वटि ॿिया अहिड़े क़िस्म जा के साइंटिफिक क्ल्यूज़ मौजूदु आहिनि जिन क्ल्यूज़ ऐं इशारनि जी मदद सां असां फ्यूचर जूं घुर्जूं ॾिसी सघूं था ऐं तयारी करे सघूं था। फ्यूचरोलॉजी जे हवाले सां थोरी रोशनी विझो, पोइ असां तव्हांजी नॉलेज वारे इंस्टीट्यूट वारी तरफ़ अचूं था। उन में वॾे में वॾो अर्ज़ु आहे त फ्यूचरोलॉजी जो जेको वॾे में वॾो हिसो आहे, जेको असांखे साम्हूं आंदो पियो वञे त साईं सेल्फ ड्राइविंग कार्स हूंदियूं, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हूंदो, रोबोट्स हूंदा, असीं मार्स ते पिया लहूं, असीं जेको आहे सो चिप्स पिया दिमाग़ में हलायूं, चिप्स पिया बदन में हलायूं। मां दोस्तनि खां इहो पुछंदो त इहे जेके निशानदेहियूं या जेको ख़ाको पेश पियो कयूं था, उहो दुनिया जे कहिड़े समाज में हलंदो? उहो जिथे आउं अमेरिका में वेठो आहियां, उन समाज में त फिटी कोन थो थिए। त इहे जेके आहिनि से हिकिड़ी असां जूं जेके आहिनि से यूटोपियन ऐं फिक्शनल इहे ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि जो ग्राउंड लेवल ते इन्हनि जो मसरफ़ ई कोन्हे को। असांखे जेको हींअर फ्यूचर सां में जेको वॾे में वॾो आइटम जेको आहे, उहो आहे त असीं असां वारी जेका जनरेशन आहे, उहा असीं हिकिड़ी एफ्लुएंट जनरेशन जो दौर पिया गुज़रियूं। असांजी जेको नओं नस्ल अचे पियो थो, उन जे लाइ जेका असीं माशी जोड़ जेके छॾे पिया वञूं, उन में त असां गज़ब कयो आहे उन नई नस्ल सां। जंहिं नमूने सां असां जेका आहे स्पेकुलेशन इकोनॉमी ठाही आहे ऐं शयुनि जूं क़ीमतूं वधायूं ऐं महांगाई क्रिएट कई आहे, ऐं घरनि जा जूं क़ीमतूं, कार जी क़ीमत या शहर में रहण जो जेको अख़राज आहे, ख़र्च आहिनि, उहे पूरा करण जे लाइ असीं नए नस्ल लाइ कहिड़ो समाज, कहिड़ी सोसाइटी पिया छॾियूं। फ्यूचरोलॉजी जो तालुक उन सां वधीक आहे, बजाए इन जे त ऑटोमेशन ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं मार्स ते पिया हलूं ऐं सेल्फ ड्राइविंग कार बि हूंदियूं, उहे पिया हलंदियूं। इहे उन जो तालुक ज़मीनी वारदात सां घटि आहे। ख़्याली ॻाल्हियुनि सां मुंहिंजो वधीक तालुक आहे। तव्हां असीं ज़मीनी ॻाल्हियूं कयूं फ्यूचर जूं, त उन फ्यूचर में असांजे नए नस्ल जे लाइ, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो। ऐं जॾहिं डॉक्टर थियुसि त उन वक़्त में असांजे लाइ ॿाहिराड़ीअ में, मेहड़ में, वारा में, मीरो ख़ान में वञी जनरल प्रैक्टिस करणु तमामु हिकिड़ो इज़तदार हिकिड़ो जोड़ जक नज़र पई आई। इहा 1970 जी ॻाल्हि आहे। हींअर तव्हांजो जेकॾहिं
MBBS जो बेस्ट ग्रेजुएट गोल्ड मेडलिस्ट आहे, उहो ॿाहिरि थी निकिरे थो ऐं उहो जेकॾहिं अची प्रैक्टिस करे थो या नौकिरी करे थो त उहो घर जो ख़र्च पूरो करे सघंदो, कार वठी सघंदो? त अर्ज़ु आहे त असीं जेको माशी असां जेको हिकिड़ो स्ट्रेट जैकेट ऐं हिकिड़ो झोल पैदा पिया कयूं नए नस्ल जे लाइ, फ्यूचरलॉजी जो तालुक उन सां आहे। फ्यूचरलॉजी जो तालुक ऑटोमेशन ऐं सेल्फ ड्राइविंग कार्स ऐं चिप्स सां घटि आहे ऐं रोबोट सां घटि आहे। उहे ज़मीनी हक़ाइक़ सां उहे एक्सेप्ट ई कोन थींदियूं, उहे पॉसिबल ई कोन थींदियूं, उहो कंज़्यूमर ई कोन हूंदो, उहो जॉब्स ई कोन हूंदा, उहो इनकम ई कोन हूंदी साईं। असीं हवाई ॾाढो सुठो सर। ऐं जेके फिक्शनल ॻाल्हियूं असांखे हिन जेका इंटरनेट आई आहे, जेका डिजिटल वर्ल्ड आई आहे, उन असांखे हिकिड़ी फिक्शनल वर्ल्ड पॉसिबल करे ॾेखारी आहे। उन में असां हींअर आपे खां ॿाहिरि निकिरी विया आहियूं। असीं सम्झूं पिया त असीं हाणे इंसान जेकॾहिं रोबोट थी वियासीं त इहा तरक़ी थी वई, इंसान थियण जी ज़रूरत ई कान्हे। असीं कहिड़ी दुनिया जी पिया ॻाल्हि कयूं? जेकॾहिं उन दुनिया जी ॻाल्हि पिया कयूं त उन में इंसान जी तबाही जी ॻाल्हि पिया कयूं, इंसानियत जी ॻाल्हि कोन पिया कयूं। ऐं यादि रखो त हिन काइनात में कुदरत में कुदरती कानून, कुदरत जी हलचल पंहिंजे तवाज़ुन में रहंदी हलंदी। जिते ही इंसानी तरक़ी जा जेके मॉडल पेश पिया कनि, जेके मुद्दे ख़ारिज थींदा, उते इंसानियत बि पंहिंजी बांबड़ा पाईंदी हलंदी पई। असां उन ते फोकस कयूं। असां जेको ही सोचूं पिया त भई वेस्ट जेको आहे सो हेॾी तरक़ी करे वियो, ऑटोमेटिक कार पियूं हलनि ते, इहे सभु हवाई ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि जो तालुक हिते आउं वेठो आहियां अमेरिका में, उन सां ई उनजे माशरे सां कोन्हे को। उनजो माशरो हींअर टंग खणी बीह रहियो आहे। हींअर जेको उन सां जेका हिकिड़ी ताती पई थी थिए, उनजे लाइ को सेशन वरी ॿिए कंहिं ते पाण गुफ़्तगू कंदासीं। तंहिंजे करे इहे हवाई ॻाल्हियुनि ते तवजो घटि, ज़मीनी हक़ाइक़ ते असांजो तवजो वधीक हुजे। त फ्यूचरलॉजी जो तालुक आहे त असांजी मईशत नए नस्ल जे लाइ, असांजो समाज नए नस्ल जे लाइ, असांजी इंसानियत नए नस्ल जे लाइ लतीफ़ जी रहबरी, सिंधी समाज जो मॉडल ऐं इंसान थी रहण ऐं रवादारियूं ऐं उन्हनि खे क़ाइमु ऐं पुख़्तो करणु, इहो आहे असांजी फ्यूचरलॉजी जी घुर्ज। अच्छा, तव्हांजो जेको नॉलेज इंस्टीट्यूट ऑफ फ्यूचरोलॉजी आहे, उन जा मेन ऑब्जेक्टिव्स ऐं टारगेट कहिड़ा आहिनि जेके तव्हां हासिलु करणु चाहियो था, जेके सिंध पंहिंजे बाज़ी वारे दौर में 73 सालनि में या पहिरें सालनि में हासिलु न करे सघी अंग्रेज़ दौर में, जेका हाणे तव्हां सम्झो था त हीअ ऑब्जेक्टिव्स असांजे इदारे जा हूंदा ऐं हीअ जेके आहिनि असांजा टारगेट हूंदा जेके असां अचीव कंदासीं, जंहिं मां सिंध खे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं नौजवान नस्ल खे थींदो। असांखे ऑब्जेक्टिव्स ऐं टारगेट्स थोरो ॿुधायो त डिजिटल दौर जे हवाले सां तव्हांजो जेको इदारो आहे उन मां असां सिखी सघूं ऐं व्यूअर्स ॼाणे सघनि टारगेट खे ऐं उन ऑब्जेक्टिव्स खे। उहो अर्ज़ु आहे त हाणे मुंहिंजे जेको ख़्यालनि में हिकिड़ो टेम्पलेट या ढांचो आहे, उहो हक़ीक़त में आऊं सिखियो आहे वधीक जामी साहब जे लिखणनि मां ऐं डॉक्टर गफूर साहब जे निशानदेहिनि मां। इन्हनि ॿिनि शयुनि जो मुरकब जेको आहे, जदीद पुॼाण जो जेको मूं 4 ॻाल्हियूं कयूं, आलमगीरियत कॉर्पोरेशन, मल्टीनेशनल कॉर्पोरेशन, मल्टीनेशनल मीडिया, साम्राज्यत, ऑर्गेनाइज मनी ऐं मार्केटिंग, कंज्यूमरिज्म, उन जो दबाव, उन जो जबर, ऐं जेको जामी साहब हिकिड़ो सिलसिलो पाण अज़ ख़ुदि पंहिंजे लिखे शुरू कयो आहे इल्म जे विरहाइण जो, ऐं जंहिं नमूने सां हुन दोस्त पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ कई आहे, मूंखे त ॿुधी हिकिड़ो शाक अची वियो त जामी साहब अॼु बि किराए जे घर में रहे थो ऐं हैदराबाद जी जेका रियल स्टेट मुंहिंजे अखियुनि जे आॾो जेका वधी आहे, उहो जेकॾहिं ही दोस्त 1980 में हिकिड़ा 2 एकड़ बि वठी छॾिया कासिमाबाद में, त हींअर किराए जे घर में न रहे।
त हुननि जी ब्लाइंड स्पॉट इहा रही आहे त हुननि पंहिंजी माशी तरक़ी ते तवजो घटि ऐं इल्मी दुनिया ते तवजो वधीक ऐं उन सिलसिले खे हुननि जारी रखियो आहे। त अर्ज़ु आहे त हीउ जेको नॉलेज इंस्टीट्यूट ऑफ फ्यूचरोलॉजी आहे उन जो ढांचो जेको आहे उहो हिकिड़ो सोशल इकोनॉमिक एंड एजुकेशनल हिकिड़ो इंस्टीट्यूट थी सघे थो जंहिंजी नेटवर्किंग फ्रॉम टॉप टू द फ्रॉम द वर्ल्ड फ्रॉम द हाईएस्ट इंस्टीट्यूशंस जीअं हाणे ऑक्सफोर्ड हार्वर्ड खां वठी तव्हां हिकिड़े पोड़े तबिके जे नौजवान ॿार खे कनेक्ट करे सघो था ऐं उन ते मुख़्तलिफ़ लेवल्स जा जेका हिकिड़ा फ्रेंचाइज़ इंडिपेंडेंट जेके हिन से तरीक़ेकार करे नेटवर्किंग करे उन्हनि खे सिंध जी लेवल ते या पाकिस्तान जी लेवल ते या डिस्ट्रिक्ट लेवल ते या तालुके लेवल ते या ॻोठनि जी लेवल ते या ग्रुपनि जे लेवल ते उनखे अहिड़े नमूने सां फ्रेंचाइज़ करे सघिजे थो जो उहो हिकिड़ो सेल्फ सस्टेनिंग हिकिड़ो इंस्टीट्यूट हुजे ऐं असां उन खे नॉन प्रॉफिट रखियो आहे उन में पैसे जी ॾेती लेती कोन्हे उते उन जो हदफ़ समाज जो सुधारो आहे वॉलंटियर जी पार्टिसिपेशन आहे ऐं ही हिकिड़ी अकुल जी दौड़ आहे उन अकुल जी दौड़ में असां इहो इंस्टीट्यूट हिकिड़ो इदारो ठाहे सघूं था या नथा ठाहे सघूं इहो हिकिड़ो चैलेंज आहे असांजे लाइ इन जो पहल जेको आहे मां अर्ज़ु कयो त उन जो ख़ाको जेको आहे सो असांजे जामी साहब ऐं गफूर साहब जे लिखड़ियुनि मां इहो सोचे असां गॾिजी लॉन्च कयो आहे उन जी आबियारी उन खे राइज करणु उन खे नेटवर्क करणु उन खे फंक्शनल करणु उन खे इंडिपेंडेंट करणु उन खे वॉलंटियर रखणु उन खे नॉन प्रॉफिट रखणु उन खे हिकिड़ो इदारो करे क़ाइमु करणु इहो असांजे लाइ हिकिड़ो चैलेंज आहे ऐं उन में कोशिशि त असां पूरी कंदासीं बाक़ी खटी क़िस्मत। तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त मॉडल पेश कयो आहे दुनिया में हिन वक़्तु इहो थींदो पियो आयो त नेचुरल साइंसिस में तमामु घणा स्कॉलरशिप तमामु घणी जेका आहे उहा एजुकेशन तमामु घणा माण्हू अचनि पिया वञनि पिया तजुर्बा वग़ैरह थियनि पिया पर सोशल साइंसिस खे जेको फ्यूचर जी एक्चुअल ब्रेन डेवलपमेंट जेका अंडरस्टैंडिंग आहे सोसाइटी जी उनखे नज़रअंदाज़ कंदो पियो वियो आहे तव्हां मुंहिंजे ख़्याल में उहो पैराडाइम शिफ्ट वारी ॻाल्हि कई आहे त भई नेचुरल साइंस सां जेका तरक़ी रोबोटिक्स बग़ैर ड्राइवर जे कार ड्रोन बम सभु कुझु तव्हां ठाहे सघो था पर जेसिताईं समाज तव्हांजो तरक़ी याफ़्ता न आहे जो समाज तव्हांजो मुल्क तरक़ी कोन थो करे सघे ऐं तरक़ी मशीननि जो नालो कोन्हे त मुंहिंजे ख़्याल में तव्हां अहिड़े क़िस्म जो ख़ाको पेश कयो आहे मां सम्झां थो पहिरें सिंध में छो न पेश कयो वियो उनजा सबब कहिड़ा आहिनि त समाज छो न कई आहे तव्हांजे नज़र में उनजो ज़िम्मेवार तव्हांखे हींअर नज़र रखणी पवंदी त सिंध किथे बीठी आहे हींअर सिंध उसरी रही आहे हींअर नई सिंध ठही रही आहे तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो राइटअप आयो हो असांजे खोसे साहब जो जेको एम्बेसडर आहे उन बदीन में कंहिं दोस्त जी ज़मानत जे लाइ वियो कोर्ट में त उते हिकिड़ो 9 सालनि जो ॿारु हिन जो पीउ हो उहे कोर्ट में वेठा उहो को सेवण जे ब्लास्ट में हुन ॿार जी ॿांह ख़राब थी पई ऐं हुनखे इम्तिहान में न पियो वेहण ॾिनो वियो त हुन कोर्ट में दाख़िल कयो त मूंखे इम्तिहान में वेहण ॾिनो वञे माना त तालीम जी उन जेका आहे सिंध में हींअर आम आहे ऐं मिडिल क्लास ऐं असांजो मज़ाहमती अदब ऐं मज़ाहमती जेको दानिश्वर आहे उन जेको रोल अदा कयो आहे ऐं तंहिंखां पोइ जेको हींअर अर्बन स्प्राल में असां सिंधी ॻोठनि खां ॿाहिरि निकिरी अचण जी कोशिशि कई आहे वण जो वापार बि कयूं पिया था असांजी नौजवान तबिके में नंढड़ियूं अदियूं असांजूं जंहिं नमूने सां तालीम हासिल पियूं कनि नौजवान जेको छोकिरो आहे तव्हांजो हैदराबाद में कासिमाबाद में हिकिड़े क़िस्म जी प्राइवेट हॉस्टल्स ठहियूं
तव्हांखे यादि आहे त नूर मोहम्मद हाई स्कूल जी जेका हॉस्टल आहे, मखदूम बिलावल हॉस्टल, जेका ॿारनि जे लाइ ठाही वई, उहा हींअर रेंजर्स जो रहाइश गाह आहे। त असां जेको मिडिल क्लास हींअर असांजो ओसर में जेको हथु वंडाए पियो थो, उन खे असां रिकग्नाइज़ कयूं, छाकाणि त मिडिल क्लास रोशन ख़्याल क्लास ई असांजी इर्तिक़ादी जे में हथी ॾींदो, उन खे असां ऑन कयूं, उन खे सगारो कयूं, असां इंडिविजुअल एम्पावरमेंट कयूं, असीं ह्यूमन डेवलपमेंट कयूं, असीं लतीफ़ साईं जो आदर्शी इंसान जी ॻाल्हियूं कयूं, ऐं जेको पोरियां तबिको 80% पोरियां तबिको जो जेको नौजवान आहे, उहो हींअर असांजी नई खेती आहे जेका असांखे खेड़णी पवंदी, उन ते जेकॾहिं असीं ध्यानु न ॾींदासीं त बाक़ी जेको नंढो मिडिल क्लास आहे उहो असां रुॻो हिक ॿिए सां ॻाल्हायूं पिया ऐं उते ई फिरूं पिया गोल में, ॿाहिरि कोन पिया निकिरूं। असांजे लाइ वॾे में वॾो चैलेंज ईअं आहे, असांजो 80% पोरियां तबिके जे नौजवान नस्ल जो आईंदो ऐं उन जी ओनरशिप ऐं उन जी सेल्फ एम्पावरमेंट थ्रू डिजिटल इंस्टीट्यूट्स। अच्छा, हिकिड़ो अहम सुवाल उभरे थो सिंधी समाज जे हवाले सां। असां वटि सियासत जेका थी आहे उहा या थी आहे त असांखे आज़ादी खपे, या सियासत उहा थी आहे त इनकलाब अचे, या सियासत उहा थी आहे त असांखे इक़्तिदार मिले, या उहे पार्टियूं जेके इक़्तिदार जेको इन्हनि माण्हुनि सां सलाड़ियल खे सही सम्झो कोन थो वञे, तनक़ीद ते आंदो थो वञे, सदाईं नोक ते हूंदो उहो माण्हू, उनजे विच में समाजी तरक़ी जा मॉडल तव्हांजी नज़र में केतिरा नज़रअंदाज़ कया विया आहिनि सिंध में? उन समाजी तरक़ी जे हवाले सां बि असां कुझु करे सघियासीं, या असां इन्हनि इंतिहाउनि ते बीठा रहंदासीं ईअं रहिया आहियूं? तव्हां उन सॼे पस मंज़र खे तव्हां कीअं था ॾिसो? सिंधी समाज छो न विसरी सघियो आहे? या त असांखे इक़्तिदार खपे, या असांखे मुकमल तौर ते ई खपे। उन विच वारो माण्हू बि हूंदो जेको हिननि शयुनि सां ॻंढियल न हूंदो, पर पोइ बि हू सर्वाइवल चाहींदो हूंदो। हाणे अर्ज़ु आहे त तव्हां बि उन जा शाहिद आहियो, आउं बि उन जो शाहिद आहियां त इहे जेके बि आउट ऑफ कंटेक्स्ट जेके ॻाल्हियूं कनि था, उहे असांजे मुल्की ढांचे जा बोगी माइन आहिनि। उहे ज़मीनी हक़ाइक़ ऐं वारदात खां मथे जूं ॻाल्हियूं कनि था। पहिरीं ॻाल्हि त उहे जेके बि दोस्त आहिनि उन्हनि मूंखे ॿुधायो त उन्हनि मां केतिरनि के इल्मी इदारा ठाहिया आहिनि या इल्मी इदारा छॾे विया आहिनि। तव्हां रुॻो इहा ॻणप कयो त उन में हुननि जी कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे, ऐं तंहिंखां पोइ माशरे खे, मिडिल क्लास खे हू जेको आहे सो रामजी पिया ठाहिनि ऐं आउट ऑफ कंटेक्स्ट ॻाल्हियूं कनि पिया, ख़्याली पुलाउ पिया ॾेखारनि ऐं ख़्याली वेड़ पिया कनि। ऐं उन में इहे हिकिड़ा सम्झो त जीअं सिंधी में चवणी आहे त इहे आहिनि जिते वणु न आहे उते कांडेरो बि दरख़्त आहे। इहे कांडेरा दरख़्त आहिनि, इहे वण न आहिनि। इहे शेरशाह जे छिकरे वांगुरु घर जूं चिड़ियूं मारींदा आहिनि। इहे माशरे खे, समाज खे सगारो न पिया कनि, इहे हिकिड़ियूं आउट ऑफ कंटेक्स्ट ॻाल्हियूं पिया कनि। असां अलफ बे ते त पढ़ियो ई कोन्हे को, पहुचूं पिया इहे ताईं। त बुनियादी ॻाल्हियूं कयूं ऐं जेकी हींअर बुनियादी तब्दीली दुनिया में अचे पई थी, ऐं जेके चैलेंजिस हींअर असां हिकिड़ी माशी सम्झो त चोड़ियल ते चढ़ी विया आहियूं, असांजा ख़र्च शहरनि में रहणु, नई दुनिया सां मुंहुं ॾियणु, नवां ॿार पालणु, कुटुंब हलाइणु, इहे चैलेंजिस जेके आहिनि, इन में इहे जेके इनकलाब ऐं आज़ादियूं, मूं अॻ में बि अर्ज़ु कयो आहे त असीं जेको सियासत ऐं गुड गवर्नेंस में जेका उमेद रखी वेठा आहियूं, इहो रुञ आहे, इहो मिराज आहे। छाकाणि त रियासत ऐं सियासत ऐं सहाफ़त, इहे जेके साम्राज्य आहे जिन वटि पैसा गॾु थिया आहिनि, उन्हनि इहे शयूं ख़रीद करे छॾियूं आहिनि। इहे उन्हनि जे चवण ते हलंदियूं, इहे डेमोक्रेटिक प्रोसेस जे मॉडल ते हलंदियूं ई कोन। उन्हनि मूं उमेद ई घटि कयो
तंहिंजे करे तवजो ॾियो माशरे समाज खे नए नस्ल खे एम्पावर करण जी। हिकिड़ो कुदरती उसूल आहे त माउ जहिड़ी शइ पंहिंजे ॿार खे खीर न ॾींदी जेसिताईं ॿारु रोअंदो कोन। जेसिताईं असांजो माशरो समाज सघारो न हूंदो, उहो एम्पावर न हूंदो, उहो पुछा गछा करण जे लाइक़ु न हूंदो, तेसिताईं रुॻो ही ॻाल्हियुनि जे लेवल ते सियासी माण्हुनि खां घुर्जूं करण ते गुड गवर्नेंस कयो, उहो पॉसिबल ई न आहे, थींदो ई कोन। तव्हां इन ॻाल्हि ते ज़रूरु वधीक डिस्कस कजो। इहो आहे ई कोन्हे, सॼी दुनिया में कोन पियो थिए, अमेरिका में कोन पियो थिए। अच्छा, हिकिड़ो तव्हांजो पंहिंजे नज़र खां सिंध में कहिड़े क़िस्म जे स्ट्रेंथ मौजूदु आहे जिन खे यूटिलाइज़ करे असां फ्यूचर जो बहितर मुस्तक़बिल, बहितर समाज अॾे सघूं था, बहितर इदारा तामीर करे सघूं था? उहे कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके असां उनखे इस्तेमालु कयूं, जेके अवेलेबल रिसोर्सिस आहिनि तव्हांजी नज़र में, जेके एज़ ए स्ट्रेंथ असां उन्हनि खे यूज़ करे सघूं था सिंध में? साईं, उन में वॾो वॾो त असांजी तारीख़ी स्ट्रेंथ आहे सिंध जो समाज, सिंध जो तमदन, सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब। ऐं उन समाज खे असां ॾुखियनि वक़्तनि में क़ाइमु कंदा रहिया आहियूं। अॼु बि असांजो सिंधी दहशतगर्द न थियो आहे। हालांकि दहशतगर्दी असांजे शहरनि में हुई, असांजे इर्द गिर्द हुई। असां ख़ुदि असांजी औरतुनि ते सीननि ते ठपा लॻाया विया लोह जा, पोइ बि असां उन्हनि खे दहशतगर्दी सां जवाबु न ॾिनो। ऐं टाइम सां अलाह जी महिरबानी सां उहे जेके आहिनि से ज़वाल पज़ीर थिया, उघाड़ा थिया। ऐं हींअर उन्हनि खे शर्मिंदो थियणु घुरिजे। त अहिड़ी तरह सां असां पंहिंजे उन समाजी वर्से खे बचायो आहे। तंहिंखां पोइ असां वटि वॾे में वॾो वर्सो लतीफ़ जो आहे त इंसानी आदर्शी इंसान कहिड़ो थी सघे थो। टियों त असांजो जेको मिडिल क्लास ठहियो आहे ख़ुशूसन 1970 खां पोइ, ऐं उन मिडिल क्लास जी जेके हींअर असीं फ़सुल पिया पोयूं ॾिसूं पिया। मिसाल जी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां, मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त असांजी सिंधी ब्यूरोक्रेट्स जा ॿारनि जेके आहिनि उन्हनि मां एतिरा त हींअर बारेट ला कया अथनि जो कराची जे शहर में 63 सिंधी बारेट ला आहिनि। मूंखे पकड़ आहे, पर इहो तव्हां पुछा करे सघो था। त असांजो जेको विचोड़ो तबिको आहे उन में जेका हलचल आहे, जेका चुरपुर आहे, उन ते असांजो तवजो ई कोन पियो वञे त इहा एॾो कहिड़ो खज़ानो आहे। उहो ई रोशन ख़्यालु आहे। उहो ई असां जेकॾहिं कनेक्ट कयूं पंहिंजे 80 सैकड़े पोरियत तबिके जे नौजवान सां, ऐं उन खे असीं सेल्फ एम्पावर कयूं ऐं नाले जी इकानमी आणियूं, ऐं असां पंहिंजा ॻोठ संभालियूं। हाणे ॻोठनि जो हाल इहो आहे, हिकिड़ो त ॻोठ हींअर हुजूम अंबो थी विया आहिनि पॉपुलेशन जे करे, शहर नंढा शहर अंबो थी विया आहिनि। ऐं उते जो जेको समाजी जोड़ कई तव्हांजो, असीं अञा ताईं पिया वॾेरो वॾो कयूं। वॾेरे जो हींअर हारी कोन्हे, जोड़ो कोन्हे, हारी कोन्हे। उन ॻोठनि में कुंभर, कोरी, मोची, ॾखण का शइ न रही आहे। त असीं उन वॾेरे लीके खां नांग त पियो निकिरी, असीं लीका पिया था कुटियूं। उहो वॾेरो जेको आहे, जेको असां ते इस्तेसाल पियो करे, उहो असांखे मुल्की ढांचे जो हिकिड़ो बोगीमैन आहे। असां ग़लति शयुनि ते पिया तवजो ॾियूं। असांखे साइंसी नमूने सां जामी साहब ऐं जामी साहब जे जेको कुझु ॿ किताब आहिनि उन्हनि ते हिकिड़ो मुख़्तसिर ऐं हिकिड़ो पंफलेट करण जी कोशिशि कंदुसि जामी साहब जी इजाज़त सां, ऐं उन खे मरकज़ी हैसियत ॾेई उन जे इर्द गिर्द कुझु असां पंहिंजी जेको आहे सो संजीदा डायलॉग असीं कयूं, ऐं असीं पंहिंजे समाज खे मज़बूत ऐं सघारे करण जूं ॻाल्हियूं कयूं। असांजूं वॾियूं कुवतूं आहिनि, ताक़त आहे, असांजी हैसियत आहे। असां पाण खे रामजी करे छॾियो आहे। यानी तव्हांजी नज़र में असां तजुर्बो करे सघूं था त सिंधी समाज खे मुस्तक़बिल में अॾण जे लाइ, बहितर समाज थियण जे लाइ असां वटि तारीख़ी विरसो आहे, असां वटि लतीफ़ साईं वारो आदर्शी इंसान मौजूदु आहे, असां वटि
अमन परस्ती वारी शइ मौजूदु आहे। 70 खां पोइ सीरियल असांजो मिडिल क्लास तबिको आहे ऐं एजुकेटेड नौजवान आहे असां वटि। यानी इहे 5-6 असां वटि अहिड़ा रिसोर्सिस आहिनि जिन खे असां सुठे नमूने इस्तेमालु करे असां मुस्तर समाज अॾे सघूं था। उन सां गॾोगॾु असांखे डिजिटल अपॉर्चुनिटी मिली आहे। हा, डिजिटल अपॉर्चुनिटी इन वायरस जे करे मिली आहे, जंहिंजे करे असां डिस्कोर्स जी तरफ़ हलिया आया आहियूं ऐं काफ़ी असांजा दोस्त अहिड़े प्रोग्राम में डिस्कशन कनि था पिया, हिकिड़ो नैरेटिव क्रिएट थी वियो आहे नओं। त हाणे असांखे रिवायती शयुनि मां निकिरी गैर रिवायती शयुनि में पाण खे जेको एडजस्ट करिणो आहे, एडजस्ट करण खां पोइ असां पंहिंजो मुस्तक़बिल जो जेको रस्तो आहे उहो तइयुन करे सघूं था। असीं हिकिड़े मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ तारीख़ुनि मां तव्हां गुज़रिया ॾाढो आहियूं। उन में वञण जी तारीख़ अवामी तारीख़ भुट्टे साहिब जी, तंहिंखां पोइ MRD जी तारीख़, तंहिंखां पोइ कालाबाग जी तारीख़, तंहिंखां पोइ असां जेके कुंदर असांजा कुसिजी विया उन्हनि जो ग़म, इहे तारीख़ूं। हींअर असांखे हिकिड़ी तारीख़ जी ज़रूरत आहे जेका जदीद दुनिया सां असांखे कुलो कुले में आणे। उहा आहे इल्मी तारीख़ जेका जामी साहिब उन जी निशानदेही कई आहे। असांखे हींअर तहरीक ऐं तारीफ़ खपे। असीं हिकिड़े क़िस्म जो यानी समाजी माहौल क्रिएट कयूं पंहिंजे आईंदा ऐं पंहिंजी माशियत जे लाइ, पंहिंजे जीअदान जे लाइ, पंहिंजी आइडेंटिटी जे लाइ, पंहिंजी इज़त सां डिग्निटी जे लाइ असांखे हींअर निहायत ज़रूरत आहे हिकिड़ी संजीदा डायलॉग जो। ऐं उन में जेको हींअर गुज़िरियल 5-10 सालनि में जेको सिंध में हिकिड़ो उत्साह ऐं हिकिड़ी वीर आई आहे, उहा तमामु हिकिड़ी पॉज़िटिव वीर आई आहे। उन वीर खे असां उन ते तवजो ॾियूं। असां इहो पिटको मातम, इहो फरमाइशी कम, इहे जेके फिक्शनल ॻाल्हियूं, इहे बि डिस्कशन में अचणु घुरिजनि। उन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। असां ते हींअर जेको रामजी नमूने सां जंहिं नमूने सां माशरे खे हलायो पियो वञे, असां ते जेको उर्दू मीडिया जो जेको दबाव आहे, उन दबाव जे खां ॿाहिरि असीं निकिरूं। उन्हनि खे हींअर माशाअल्लाह जवाबु ॾियण जे लाइ हाणे माण्हू थिया आहिनि जेके जवाबु ॾियनि पिया था। अॻे वन वे ट्रैफिक हूंदी। असां 70 साल ज़िंदगी जा पंहिंजी ज़िंदगी में इन उर्दू मीडिया जी नहुसत ऐं इन ज़ुल्मत मां गुज़रिया आहियूं, दोज़ख मां गुज़रिया आहियूं। ऐं सिंधी मीडिया बि साॻियो कमु करे पई। सिंधी मीडिया बि जेको पिक्चर पेश करे पई, घणे भाङे या त उहो पुरतशदुद वाक़ियात आहिनि या अहिड़े क़िस्म जा ड्रामा आहिनि, घणे भाङे। पर पोइ बि असांखे हिकिड़ो वॉइस मिलियो आहे, आवाज़ मिलियो आहे, जेको सगारो आवाज़ थी करे असांजो मैसेज कन्वे कयो आहे सिंधी मीडिया। हाणे वरी असां उन मीडिया खां बि कन्वर्ट थियूं पिया। उन में जामी साहिब जेका ॻाल्हि कई आहे तमामु साइंटिफिक नमूने सां, उन में अर्ज़ु आहे त असांजी सिंधी मीडिया या असांजे दानिश्वर या असांजे ॾाहे या असांजा जेके स्कॉलर्स आहिनि, उन्हनि में गुज़िरियल 30 सालनि या 40 सालनि में जेके दुनिया में नियो लिबरलिज़म ऐं वेल्थ एक्यूमुलेशन ऐं आयल बुनंज़ा ऐं उन में जेका ग्लोबलाइज़ेशन ऐं मार्केट ऐं साम्राज्यत ऐं इन एतिरो त तेज़ीअ सां तकड़ियूं तब्दीलियूं आंदियूं आहिनि जो असां उन दुनिया जे वारदातुनि खां असां इहे दोस्त, असांजी सिंधी मीडिया अञा नावाक़ुफ़ आहे। ऐं उन्हनि में इहा हिकिड़ी ज़हनी झोल आहे। उन्हनि खे हींअर वर्ल्ड व्यू इम्प्रूव करणो पवंदो। उन्हनि खे पंहिंजी आउटलुक में जेका आहे सा इम्प्रूवमेंट आणणी पवंदी। त जीअं ॾिसूं त असांजो हीउ जेको सम्झूं पिया त देयर इज़ अ लाइट एट द एंड ऑफ द टनल, इज़ इट अ ट्रेन एट द एंड ऑफ टनल? असीं हींअर हुन फिज़िक्स जे प्रिंसिपल वांगुरु त असीं मिसाल जी ॻाल्हि, त जीअं तव्हां जुड़ में मथे जुड़ में वञो, क्लाउड में वञो त तव्हांखे मिस्ट नज़र ईंदी, क्लाउड नज़र न ईंदो। तव्हां क्लाउड खे तॾहिं ॾिसी सघंदव जॾहिं क्लाउड खां ॿाहिरि ईंदव। असांजो सिंधी सहाफ़त जेको आहे सो हिकिड़े क्लाउड में आहे। हिकिड़ी रामजी ऐं जेको मुल्की जेका ढांचो आहे उन जे स्पेल में आहिनि, उन जिन जे असर हेठि आहिनि। उन खां ॿाहिरि निकिरनि
पंहिंजी आउटलुक इम्प्रूव कनि ऐं दुनिया खे ॾिसनि त दुनिया में छा पियो थिए ऐं छा पियो अचे। तव्हांजे असांजे अखियुनि जे आॾो ही जेका साम्राज्यत आई आहे, जेका जेका कंज़्यूमरिज़म आई आहे, जेका मीडिया आई आहे, अहिड़ी तरह सां जेको मार्केट आयो आहे, इहो तव्हांजे असांजे अखियुनि जे आॾो इहे वारदातूं थियूं आहिनि। इहे अॻे एॾा ज़बरदस्त कोन हुआ। इहे अॻे एॾा मुल्कनि खे ख़रीद कंदड़ कोन हुआ। हींअर इहे मुल्कनि खे ख़रीद कयूं वेठा आहिनि। इहे सभु वाक़िया गुज़िरियल 30-40 सालनि में थिया आहिनि, जेके ईंदड़ 30-40 सालनि में उन्हनि जी शिकिलियूं के ॿियूं हूंदियूं। त अर्ज़ु आहे त असांजी सिंधी मीडिया खे हींअर इहो जेको मुल्की ढांचे जा जेके रामजी ऐं बोगीमैन वारा जेके शयूं आहिनि, उन्हनि खे सम्झी हींअर वर्ल्ड व्यू ऐं हिकिड़ो एवोल्यूशनरी व्यू ऐं हिकिड़ो दुनिया जो इंसानी व्यू, इंसानी तारीख़ खे सम्झी ऐं पंहिंजा मसाला उन कंटेक्स्ट में ॾिसण जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। वॾी महिरबानी सर। असां काफ़ी ॻाल्हियूं जेके असां ते हुयूं उहे करे वियासीं ऐं खुलियल नमूने सां करे वियासीं ऐं असां वठी सघां, पर काफ़ी तादाद में ॿुधनि पिया, कमेंट कनि पिया ऐं सुवाल बि कनि पिया। असां सभई सुवाल कोन था वठी सघूं, पर हिकु ॿ सुवाल असां ज़रूरु वठां। हिकिड़ो सुवाल असां खां साईं डॉक्टर गफ़ूर मेमन साहब पुछे पियो, तव्हां खां मौजूदा प्लोटोक्रेसी मां जान छॾाए ह्यूमन समाज कीअं क़ाइमु करे सघिजे थो? साईं इहो सुवाल थोरो वॼाइजो साईं। हा, साईं जो सवाल आहे त मौजूदा प्लोटोक्रेसी मां जान छॾाए ह्यूमन समाज कीअं क़ाइमु करे सघिजे थो? कहिड़ो समाज? उन मां जान छॾाए कहिड़ो समाज? प्लोटोक्रेसी साईं। हा, प्लोटोक्रेसी मां जान छॾाए कहिड़ो समाज? ह्यूमन समाज। हाँ साईं। ह्यूमन, अच्छा, इंसानी समाज। जी जी जी, इहो सुवाल लिखियल आहे तव्हां वटि। ह्यूमन समाज वॾी वेड़ आहे हींअर दुनिया उन वॾी वेड़ में आहे। उहा जियो पॉलिटिक्स तव्हांजी उहा वॾी ॾार में आहे। उते वॾा गल्फ आहिनि, उते वॾी वेड़ पई थिए। उन वॾियूं वेड़ जूं तयारियूं पियूं थियनि। उन में रुॻो अकेली सिंध कोन, असां सिंधी, असांजो ख़ितो असांखे उन में जेको आहे सो उनखे पहिरियों त संजीदा नमूने सां इवेल्युएट करणो पवंदो। ऐं पर मुंहिंजे ख्याल में इहो जेको वैश्विक समाज वारो कॉन्सेप्ट आहे उहो कोरोना वायरस में थोरो क्रेश थियो आहे। हाणे उहो पैसो उन्हनि जे कमु कोन थो अचे। कुझु माण्हुनि तस्वीरूं शेयर कयूं त इटली में माण्हू पैसा उछलनि पिया। हाणे उहो वेल्दी माण्हू जो जेको वैल्यू आहे उहो न रहियो। हाणे उनजो वैल्यू वरी इंसानी समाज, इंसानी जेका नेचुरल लाइफ आहे ओड़ी थी वई आहे। पर उनखे हाणे स्ट्रेंथ कीअं करे सघिजे थो? गफ़ूर साहब जो ॾाढो सुठो सुवाल आहे हिन हवाले सां। साईं जो तमामु सही सवाल आहे, छाकाणि त उन जो तालुक अॼु सां ऐं आईंदा सां आहे। अर्ज़ु आहे त उन में जेतिरी सम्झो त हिकिड़े क़िस्म जो जमूद कैपिटलिज़म खे मिलियो आहे या न्यू लिबरलिज़म जेको आहे उहो सवाल में आयो आहे, क्वेश्चन में आयो आहे, क्राइसिस में आयो आहे। उते असांजो जेको माशी जेको असांजी जेका रोज़मर्रा रोज़ीअ जी कमाई जा ज़रिया आहिनि उहे बि डिसरप्ट थिया आहिनि। असीं ज़ाहिर आहे त हिकिड़ी सिंपल सी लाइफ में जी निशानदेही में अची विया आहियूं ऐं हिकिड़ो कंज़्यूमरिज़म खे सम्झी विया आहियूं त इहो कंज़्यूमरिज़म जी एतिरी ज़रूरत कान हुई। इहो इंसानु जेको सो आपे खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। पर हीउ जेको साम्राज्य प्लूटोक्रेसी जेके 600 माण्हू बिलियनर पैदा थिया आहिनि उहे दुनिया खे हलाइण जी कोशिशि कंदा। उन्हनि खे वरी इहा जेका नई जोग्राफी मिली आहे साइबर स्पेस जी, उन जा मालिक आहिनि। ऐं उन सां पर उन्हनि जी जेका वेड़ आहे उहा सॼी दुनिया में आहे। ऐं उन वेड़ जो जेको यानी टारगेट आहे, जेका बुल्स आहे, उहो अमेरिका ऐं बर्तानिया आहे। उहे एतिरे त हींअर प्रेशर में आहिनि, एतिरे दबाव में आहिनि जो उते हिकिड़े क़िस्म जो इनकलाबी सूरत आहे। ऐं तव्हांजो के मां कंहिं सेशन में वेही दोस्तनि सां ॻाल्हि करे सघां थो त बर्तानिया में ऐं अमेरिका में जेके हींअर चेंजिस आयूं आहिनि इहे इनकलाब आया आहिनि।
ट्रंप जो अचणु इनकलाब हो, ट्रंप कोन आयो आहे, हिकिड़ो इनकलाब आयो बर्तानिया में। तव्हांखे यादि हूंदो त 23 जून ते 216 में हुननि ब्रेक्ज़िट पास कई हुई। 17 जून माना हिकिड़ो हफ़्तो अॻु में उते पार्लियामेंट मां ॿाहिरि हिकिड़ी लेडी पार्लियामेंट जी मेंबर ॿाहिरि निकिती, उनखे हिकिड़े माण्हूअ शूट करे उनखे छुरे सां उनखे मारे छॾियो ऐं उन माण्हूअ नारो हयो ब्रिटेन फर्स्ट। इन्हनि वाक्यनि खे असांखे पर्सपेक्टिव में ॾिसणो पवंदो त अहिड़ा वाकिया थी सघनि था त बर्तानिया जी पार्लियामेंट में पार्लियामेंट जी मेंबर छोकिरी खे हिकिड़ो माण्हू अचे शूट करे, पोइ वरी उनखे रुगो शूट करे कोन, उनखे चाकूअ सां छुरा घोपे उनखे मारे ऐं नारा थो हणे ब्रिटेन फर्स्ट। इन जो मतिलबु छा आहे? या मिसाल जी ॻाल्हि, अमेरिका में ट्रंप त अचे पियो, पर ट्रंप जिन नारनि ते पे आयो उन्हनि नारनि खे तव्हां ॾिसो त नारा कहिड़ा हुआ, जंहिंमें हुन हिकिड़ो ॿाहिरियों माण्हू हिकिड़ी कंज़र्वेटिव पार्टी खे, रिपब्लिकन पार्टी खे जहिड़ो के ऑन करे वियो, डेमोक्रेट्स खे डिफीट करे वियो, मीडिया खे बाईपास करे वियो। इहो ट्रंप कोन हो, इहो हिकिड़ो फिनामिना हो जेको तस्दीक करे थो त हिते हिकिड़ी इनकलाबी सूरत हालूं पियूं पैदा थियनि। इहे सभु आहिनि इन नियो लिबरलिज़म जे असरात जे करे। उन जो हींअर इहो जवाबु आहे अवाम जे तरफ़ां। ऐं इहो इन जा हिकिड़ा 2-3 सुठा किताब आहिनि। हिकिड़ो किताबु आहे, उनजो नालो आहे मल्टीट्यूड। मां अर्ज़ु कंदुसि तव्हांखे, उहो तमामु सुठो लिखियलु आहे। हिकिड़े दोस्त जो नालो आहे नेगरी समथिंग, मल्टीट्यूड। उन जा 2-3 किताब आहिनि, उहे तव्हांखे इन वेड जी निशानदेही कटिंग एज ॿुधाईंदा त इहा वेड काॾे पई वञे। उन में असीं हिकिड़ा डिस्टेंट प्लेयर आहियूं, पर असांखे हिन वक़्तु इन्हनि वेड़ियुनि खां जान छॾाइण खां वधीक असांखे पंहिंजे समाज खे मज़बूत सगारो करिणो आहे, उनखे ऑन करिणो आहे, उनखे दग लॻाइणो आहे, नौजवान तबिके खे जेको आहे सो राह ॾेखारणी आहे, उनजे मुस्तक़बिल जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। असांजो मुस्तक़बिल हींअर जेको नौजवान तबिको आहे, तव्हांजो रुगो सकाफ़ती ॻाल्हियुनि ऐं दोलनि ॿोलनि ते तवजो घटि पियो ॾिए। हुनखे ख़बर आहे त हुनजी माशी हालत जेका आहे 20-30 साल में जॾहिं हू कुटुंब ठाहिण जी कोशिशि कंदो त हुनजी कहिड़ी हूंदी, हुनखे ख़बर आहे। वॾी महिरबानी, ॾाढी सुठी ॻाल्हि। हिकिड़ो सुवाल ॿियो वठंदासीं, असांजो आहे साईं सुलेमान वसाण साहब। उनजो सुवाल नज़र न पियो आयो, कॉपी पेस्ट करे मां पंहिंजे ID सां रखियो। उनजो सुवाल आहे त हर हंधि सरमाएदार फ़ाइदे में आहे, छा मगरिब में बि आम आवाम ईअं ई आहे जीअं असांजे मुल्क में आहे? बिल्कुलु आहे। उहो मां तव्हांखे अर्ज़ु कयो त मूं असांजे साईं ईमान वारे अयूब शेख साहब खे जेको मूं हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो, उहो दोस्तनि सां शेयर कयो। उन में मूं वधीक तफ़सील सां उन जी ॻाल्हि कई आहे ऐं मां पंहिंजे ज़ाती मुशाहिदनि जी ॻाल्हि कई आहे। मुंहिंजा शाहिद आहिनि डॉक्टर गफ़ूर मेमून साहब, डॉक्टर सुलेमान शेख साहब मुंहिंजा शाहिद आहिनि त जॾहिं ट्रंप जी इलेक्शन पे थी, सॼी दुनिया में हू हवा हुई त हिलरी खटी पई। उन वक़्त में मां साईं गफ़ूर साहब खे, सुलेमान शेख साहब खे अर्ज़ु पे कयो त साईं हिते जाइ वारदात ते हिलरी कान पई खटे, त जाइ वारदात ते हालात ॿिया हुया। मीडिया जेको मैनिपुलेट करे माण्हुनि खे फुदू बणाए वई, उहो हिकिड़ो फिनामिना। ॿी ॻाल्हि आहे त असां ते हींअर जेको मीडिया जो भूत जेको सवार आहे, या जेका माइंड मैनिपुलेशन जे बिज़नेस में आहे, उन जो इहो हक़ीक़त में हिलरी जो हाराइण हिकिड़ो उन्हनि जे बबल उन जो फूकणो फाटी पियो। उहो उघाड़ा थी पिया त उहे सभु कूड़ पिया ॿुधाइनि। अच्छा, वॾी महिरबानी सर। आख़िर में मां थोरो पुछंदुसि त असांजे यूनिवर्सिटियुनि में द फ्यूचरोलॉजी कॾहिं ईंदी, इहो डिपार्टमेंट कॾहिं एस्टेब्लिश थींदो, असांखे करणु खपे, या तव्हां सजेस्ट कंदो त असांजे यूनिवर्सिटियूं बि फ्यूचरोलॉजी जे हवाले सां कुझु स्टडीज़, कुझु सब्जेक्ट, कुझु डिपार्टमेंट एस्टेब्लिश कनि, जॾहिं उन्हनि खे ख़बर पए त अॼु खां 20 साल, 30 साल, 50 साल खां पोइ असांजो समाज किथे हूंदो ऐं असांजा चैलेंजिस कहिड़ा हूंदा? साईं, उन जे लाइ मूं अर्ज़ु कयो त हाणे असांखे सम्झणु घुरिजे त असांखे इहे ब्रिक ऐं मार्टर ऐं बिल्डिंग ऐं डेस्कूं, इहे क़िस्म जा इदारा हींअर
आर द थिंग ऑफ द पास्ट। असांखे इहो फ्यूचरोलॉजी वारो जेको बि आहे सॼो जेको मां जामी साहब सां राब्ते में आहियां, हूर साहब बि आहे, असांखे इहे असांजे इन जेको आहे सो डिजिटल इंस्टीट्यूट जेको असांजो आहे, नॉलेज इंस्टीट्यूट ऑफ फ्यूचरोलॉजी, उन जे थ्रू इन खे ॿाहिरि आणे पोइ इहे यूनिवर्सिटियुनि खे पाण ई इदराक थींदो त इहो इन खां सवाइ हुनजो कमु न हलंदो। इहो ईअं ई करिणो पवंदो। असांखे लीडरशिप जेका आहे हींअर डिजिटल वर्ल्ड में इदारनि ठाहिण में करणी पवंदी। इहे कोर्स हिते यूनिवर्सिटियुनि में बाक़ाइदे पढ़ाया पिया था वञनि ऐं इहे असांखे ऑन करणा पवंदा, छाकाणि त इन्हनि जो तालुक असांजे नौजवान नस्ल जे जियापे सां ऐं हुननि जे इज़त सां आहे। उन्हनि जो तालुक रोबोट ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं सेल्फ ड्राइविंग कार सां न आहे। उहे सभु वरी महिरबानी उहे सर, सभु फिक्शनल तव्हां ॾाढी यूटोपियन सुठी ॻाल्हियूं आहिनि। ॻाल्हियूं कयूं। ऐं उन में हिकिड़ो अर्ज़ु आहे त आख़िर में मां इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी शइ तव्हां सां शेयर कयां। उहा इहा आहे हिकिड़ी पिक्चर तव्हां सां मां शेयर कंदुसि, उहा बि ॾिसो। पर उन सां गॾोगॾु मूंखे इजाज़त ॾियो त मां हिकिड़ी ॿ टे सिटूं जेके आहिनि से मां आकाश अंसारी साहिब सां जूं तव्हां सां शेयर कयां। उहा आहे अधूरा अधूरा। असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा, न की इश्क आतिश फिशां थी उभामियो, न ई दीप दिल मां अवां जो उजामियो, न सूरन जी शिदत खां शोलो बणियासीं, न सिगरेट जो को फुल्लो थी छणियासीं, ॾुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा, ॾुखनि सां बि दिलि पंहिंजो रिश्तो न ठाहियो, सुखनि में बि मन खे सुकून कीन आयो, खिलियासीं त ख़ल्क़त जे दर्दनि ते रोकियो, रुनासीं त दुनिया जे नज़रुनि ते टोकियो, न ख़ुशि थी खिलियासीं न रुञ थी रुनासीं खिलियासीं अधूरा अधूरा, फाही जा फंदा चुमण खां बि वियासीं ऐं दुनिया जा धंधा करण खां बि वियासीं, न तूं ई मिले न कंहिंजा थियासीं, हितां खां बि वियासीं हुतां खां बि वियासीं, मरण जे मज़े खां बि महरूम थियासीं ऐं जीअंदा रहियासीं अधूरा अधूरा, थी तारीख़ ही दुनिया न त्यागी सघियासीं, जहां जो बि झंझट न जागे सघियासीं, उमिरि अधु अणखुट इबादत में वई ऐं बाक़ी बुतनि खां बग़ावत में वई, असीं रहियासीं अधूरा अधूरा। छा असीं सिंधी इहे ई अधूरा हूंदासीं? बिल्कुलु न, बिल्कुलु न। जेकॾहिं असां फ्यूचर जो सोचियूं, पंहिंजा इदारा एस्टेब्लिश कयूं ऐं असां समाज खे उन्हनि पैरामीटर्स ते खणी वञूं जेके मुस्तक़बिल में असांजे थींदा, त मां सम्झां थो त असां अधूरा कोन रहंदासीं ऐं असांजो समाज इस्टेब्लिश थी सघे थो ऐं सुठे नमूने इस्टेब्लिश थी सघे थो। दोस्तो, जेके तव्हां ॾिसो पिया, असांखे ॿुधो पिया, साईं मिठल वकासी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां सभिनी ॿुधियूं। असां वटि अहिड़ा रहनुमा, असां वटि अहिड़े क़िस्म जी सोच वारा माण्हू वेठा आहिनि जेके सिंध जे लाइ सोचनि था। परे हूंदे वेझे हूंदे मुफ़ासिला हाणे उहे मुफ़ासिला न रहिया आहिनि, त पोइ बि उहे सिंध जी बहितर जे लाइ सोचंदा ऐं असांजा काफ़ी हिते वेठे बि सिंध जे लाइ सोचंदा। असीं हाणे नए दौर में दाख़िल थी रहिया आहियूं। मूंखे पक आहे त तव्हांखे मिठल वकासी साहिब जूं ॻाल्हियूं जेके फ्यूचर जे हवाले सां, जेके डिजिटल दौर जी घुर्जनि जे हवाले सां आहिनि, उन्हनि सभिनी शयुनि खां तव्हां वाक़ुफ़ु थिया हूंदो, तव्हां सिखिया हूंदो ऐं उमेद आहे तव्हां उन्हनि शयुनि ते अॻिते हली करे काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं कंदो ऐं सिखंदो ऐं इहे मैसेज अॻिते वधाईंदो। इहो जेको डायलॉग वारो सिस्टम असां स्टार्ट कयो उहो जारी रहंदो। मिठल साहिब, तव्हां आख़िर में पैगाम कहिड़ो ॾियणु पसंदि कंदो? मुंहिंजो पैगाम आहे लतीफ़ साईं जो शेर, नूरी ऐं नारी जामीअ जहिड़ा जहान में, बरी जिन बारी ऐं न जियंद सुगंधी। वाह वाह, वॾी महिरबानी मिठल साहिब। असां सभु जेके बि तव्हांखे ॾिसनि पिया ॿुधनि पिया, उहे सभु असीं तव्हांजे शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त तव्हां न्यूयॉर्क में अमेरिका में रहंदे बि तव्हां जेको सिंध जे लाइ सोचियो पिया, सिंध जे मुस्तक़बिल लाइ सोचियो पिया ऐं असांखे उमेद आहे अहिड़े क़िस्म जी शख़्सियतूं जेकॾहिं संजीदा थी सोचींदियूं ऐं हिते वेठल शख़्सियतूं बि असांजो साथ ॾींदियूं। नौजवान तव्हां सां गॾु सिंध जी तारीख़, सिंध जो विरसो, सिंध जी तहज़ीब, सिंध जी अमन परस्ती जी धरती सभु तव्हां सां गॾु आहिनि ऐं असां गॾिजी करे हिकिड़ो नओं जहान जोड़े सघूं था ऐं नई सिंध असां अॾे सघूं था ऐं नई सिंध जो फल असांजे ईंदड़ नसलनि खे मिलंदो। असां दुनिया सां
गॾो गॾु हली सघूं था। मां वरी बि लतीफ़ साईं जी शेर सां इन सॼे डिस्कशन खे इख़्तिताम पज़ीर कंदुसि। लतीफ़ साईं जो शेर सॼण ऐं साणी कंहिं अणासीअ विसरिया, हैफ़ तिनी खे होए वतन जिन विसारियो। तव्हांजी वॾी महिरबानी मिठल साहिबु। ऐं जेके ॿुधनि पिया ॾिसनि पिया, नाला खणण खां इलाही साईं, घणा आहे। लतीफ़ साईं जो शेर आहे त पतंगनि पयो कयो, मिड़िया मथे मच। वाह वाह वाह। ऐं पछाड़ी में जो इख़्तिताम आहे त वाक़िफ़ थी विसाए, माना इल्म सां शयुनि खे सम्झ। बिल्कुलु बिल्कुलु। आ नसल जे आम खे दाउन करण मां कुझु न थींदो। इहो मातम ऐं दाऊं ऐं राम जी थियण खां हटी ॿाहिरि थी कुझु सोचियूं असीं। ऐं बिल्कुलु लतीफ़ साईं चयो आहे न त पाणीअ मथे झूपड़ा मोर कोन मरनि। वाह। हा साईं। बिल्कुलु त बिल्कुलु। अर्ज़ु आहे त असां वटि हींअर डिजिटल वर्ल्ड जो जेको हींअर अपॉर्चुनिटी आई आहे, उन हूंदे जेकॾहिं असीं वेगाना थिया आहियूं त असांखे इन ते संजीदह तरह सां सोचणो पवंदो। बिल्कुलु। तव्हांजी वॾी महिरबानी साईं। सभिनी जी वॾी महिरबानी। असां वरी कंहिं सेशन में हाज़िर थींदासीं। साईं मिठल साहिब जा लख लख थोरा वरी बि, ऐं ॿुधंदड़नि ॾिसंदड़नि जा ऐं सभिनी जी नेक ख़्वाहिशनि जा जिन तारीफ़ कई उन्हनि जा लख थोरा वरी गॾु थींदासीं। जे लतीफ़ साईं जी धरती।